बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरी अजी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सब सबोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। थोड़ा सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनी खे दिलि जी गहराई सां मलिकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनी खे क़बूल कंदो सुबुह मेहरान जे अङण सां। ही मंच ही अङण हमेशह चवंदी आहियां त अव्हां पंहिंजो आहे। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो हूंदो आहे। स्केड्यूल जेको पूरे हफ़्ते जो आहे, त सूमर खां वठी जुमे ताईं ही प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायो वेंदो आहे ऐं स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो हूंदो आहे त तव्हां उहो डायल करे सघंदा आहियो ऐं प्रोग्राम में अभी बि शामिलु थी सघंदा आहियो। अव्हां जेकॾहिं टॉपिक सां रिलेटेड ॻाल्हि ॿोल कंदा आहियो त ॾाढो सुठो लॻंदो आहे। उन ॻाल्हि खे कंटिन्यू करण में अञा वधीक सुठो लॻंदो आहे। जेको टॉपिक हली रहियो हूंदो आहे उन सां रिलेटेड जेको तव्हांजो सुवालु हूंदो आहे उन सुवाल जो आंसर वठणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। व्यूअर्स, असां जॾहिं सिहत जी ॻाल्हि कंदा आहियूं, उहा जिस्मानी सिहत हुजे या ज़हनी सिहत हुजे, त असां हिकु ॻाल्हि तमामु वाज़े आहे त उहो माण्हू जंहिंजो नंढपण ॾाढो सुठो रहियो आहे, उन रांदियूं बि खेॾियूं आहिनि, उन सुठो खुलियो माहौल बि ॾिठो आहे, त उनजी जेका आहे न सिहत ॾाढी सुठी हूंदी आहे, उनजी बॉडी लैंग्वेज ॾाढी सुठी हूंदी आहे। हूअं बि जेके वॾा वॾा तजुर्बा थींदा आहिनि न दुनिया में, जेके वॾियूं कॉन्फ्रेंसिस थींदियूं आहिनि, हींअर बि डोनाल्ड ट्रम्प जो ॾिसो ही जेको टॉपिक आहे दुनिया जूं जंगियूं या उनजा असरात दुनिया ते, उन हवाले सां दुनिया में जेतिरियूं बि गॾिजाणियूं थियनि थियूं त बॉडी लैंग्वेज नोट कई वेंदी आहे त अॻिले माण्हू जी बॉडी लैंग्वेज आहे। ऐं असां जेको आहे सो जॾहिं कंहिं माण्हू जी बॉडी लैंग्वेज ॾिसंदा आहियूं, कंहिंजी हेल्थ जी ॻाल्हि कंदा आहियूं, उहा जिस्मानी हुजे या जिस्मानी हुजे या ज़हनी सिहत हुजे, त हिकु ॻाल्हि वाज़े सम्झ में ईंदी आहे त जेकॾहिं रूट्स मज़बूत हूंदियूं आहिनि अव्हां ते, ख़ासि तौर ते अव्हां जे नंढपण ते जेकॾहिं कमु थियल आहे, अव्हां ते ध्यानु हूंदो आहे न, त पोइ इंसानु ॾाढो फिट हूंदो आहे। अच्छा, ॿोली जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था, मुंहिंजी ॻाल्हियुनि मां सम्झी विया हूंदा अॼु रांदियुनि बाबति बि असां ॻाल्हाईंदासीं, मक़ामी रांदियुनि बाबति बि अॼु असां प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त ॻाल्हि ॿोल करियूं। ऐं जेकॾहिं ॿोलीअ जी ॻाल्हि करियूं था त हिकु ॻाल्हि वाज़े आहे, तव्हां SDGs बि ॾिसंदव त उन में जॾहिं क्वालिटी ऑफ एजुकेशन जी ॻाल्हि थिए थी, तालीम जी ॻाल्हि थिए थी, त हिकु ॻाल्हि वाज़े सम्झ में ईंदी आहे त इहा ॻाल्हि मां नथी चवां, इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त पंहिंजी ॿोलीअ में जेतिरो कमु कयो वञे थो, पंहिंजी ॿोलीअ में ॿार खे जेकॾहिं बेसिक उनजो पंहिंजी ॿोलीअ में सम्झायल आहे, ॿार जी ट्रेनिंग उन तरीक़े सां आहे, स्कूल में जेकॾहिं उनखे पंहिंजी ॿोली उन प्राइमरी वारे टाइम में पंहिंजी ॿोली पढ़ाई वञे थी, त उहो ॿारु वधीक क्रिएटिव हूंदो आहे, उहो ॿारु वधीक ज़हीन हूंदो आहे। प्रोग्राम अॼु ॿोलीअ बाबति बि हूंदो ऐं पंहिंजी सिंधी ॿोली बाबति बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजा जेके बि मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जेके ॿोलीअ ते कमु करे रहिया आहिनि, उन सां रिलेटेड ॻाल्हियूं हूंदियूं। नाज़रीन, प्रोग्राम में साथ बि मौजूदु आहे, स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सोना जी, सोना यूरिया। सोना सां ई आहे कामयाबी ऐं हीअ हिकु इनामी तक़सीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोंड, सोना यूरिया नीम कोंड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरीअ में मौजूदु स्क्रेच कार्ड मौजूदु हूंदो जंहिंखे तव्हां स्क्रेच करे सघो था। इज़ाफ़ी पैदावार सां गॾोगॾु तव्हां खटे सघो था ट्रैक्टर्स, मोटर साइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं उन सां गॾु बेशुमार क़ीमती इनामात। आयल मोज़िज़ महिमान जेके हिन अङण ते मौजूदु आहिनि, उन्हनि जो तारीफ़ आवाज़ साण मां कराईंदी हलां। पहिरीं सीट ते जनाब मूंसां गॾु डॉक्टर राज़ शाहाणी पाण मौजूदु आहिनि, पाण सेक्रेटरी आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा, सिंधी ॿोलीअ जो बाइख़्तियार इदारो जेको आहे उन जा पाण सेक्रेटरी आहिनि। सिंधी ॿोलीअ में, सिंधी अदब में उन्हनि जी जेको आहे सो PhD बि थियल आहे ऐं सिंधी अदबी बोर्ड जा बि पाण मेंबर रही चुका आहिनि, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा बि पाण मेंबर रही चुका आहिनि। उनखां अलावा जेकॾहिं मां पाइट जी ॻाल्हि करियां त उहो उस्तादनि जी तरबियत जो हिकु इदारो आहे जेको नवाबशाह में मौजूदु आहे। पाण उते बि पंहिंजूं तमामु बहितरीनु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं अथनि। हूअं त संदन तारीफ़ ॾाढो डिघो आहे ऐं सेक्रेटरीशिप ते कंहिं बि माण्हूअ खे असां ॾिसंदा आहियूं, अनाउंसर लाइ, हिकु होस्ट लाइ ॾाढो आसानु हूंदो आहे उहिदो अनाउंस करणु, उन माण्हू जो इंट्रोडक्शन पेश करणु।
पर उन माण्हू खे ई ख़बर हूंदी आहे त उन पंहिंजी ज़िंदगी में केतिरा कशाला ॾिठा आहिनि, उन शख़्सियत खे ख़बर हूंदी आहे त उन पंहिंजी ज़िंदगी में केतिरियूं मुश्किलातूं ॾिठियूं आहिनि, केतिरो ॾुखियो वक़्तु ॾिठो आहे। ऐं हूअं बि ॾुखियो वक़्तु जेको हूंदो आहे न उहो इंसान खे घणो कुझु सेखारींदो आहे। इंसान खे हक़ीक़त में उहो जेको उहा शख़्सियत आहे उहो ॾुखियो वक़्तु ई उन शख़्सियत खे बणाईंदो आहे। दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो सर? ठीकु आहियो? माशाल्लाह, ज़बरदस्त, थैंक यू सो मच। उनखे थोरो मां करेक्ट कया त सिंधी अदबी बोर्ड ऐं सिंटेक्स बोर्ड में मां मेंबर न रहियो आहियां, उनजो हिकिड़ो वॾो स्टेटस आहे, मां उते मुलाज़िम रहियो आहियां सिंधी अदबी बोर्ड में पब्लिक रिलेशन ऑफिसर, ऐं उते सिंटेक्स बोर्ड में मां BPS 18 में एडिटर रहियो आहियां। मेंबर जो स्टेटस थोरो अञा वधीक वॾो आहे। ओके 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 सर, तव्हांजे कम जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अलावा प्रोग्राम में नदीम SM नदीम साहब मौजूदु आहिनि ऐं पाण जेको आहे सो गेमिंग जे हवाले सां अपडेट रहंदा आहिनि, सो उन हवाले सां संदन सां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थींदी। तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह जी, ज़बरदस्त जी। डॉक्टर राज शहाणी साहब, न्यू जॾहिं महिमान हूंदो आहे प्रोग्राम में कोई बि, त उन खां मां पुछंदी आहियां त सुबुह जी शुरूआति कीअं हूंदी आहे? अव्हांजी सुबुह जी शुरूआति कीअं हूंदी आहे? सुबुह जी शुरूआति असां मुलाज़िम आहियूं सरकारी, त उन करे सभ खां पहिरें रूटीन मुताबिक़ इहो 9 वॻे ऑफिस पहुचणो हूंदो आहे, त पोइ कोशिशि कंदा आहियूं 7 साढे 7 ताईं माण्हू उथी वठंदो आहे, फ्रेश थींदो आहे, पोइ नाश्ते जो सिस्टम हूंदो आहे, उहो कुझु करे वठिबो आहे, ऐं रूटीन मुताबिक़ जीअं थींदो आहे उअं ई हूंदो आहे। मां त कोशिशि कंदो आहियां त टाइम ते माण्हू ऑफिस अची वञे, त बसि पोइ इन दौरान हिकिड़ो महदूद टाइम हूंदो आहे, महदूद टाइम में इहे एक्टिविटीज़ आहे। सही सही, माना हिकिड़ो प्रॉपर स्केड्यूल आहे, मॉर्निंग ॾाढी सवेर थिए थी, कमकार सां रिधल रहो। कोशिशि कंदो आहियां 7 वॻे ताईं उथी वञिजे, पोइ जेके ज़रूरी लवाज़मात आहिनि हिकिड़ी ऑफिस जी तयारी जे हिसाब सां जी हा, उहो सभु करे माण्हू ऑफिस जी पहुचो। ज़बरदस्त। अच्छा सर, चवंदा आहिनि न शुरू खां शुरू कजे, सो अॼु हिन प्रोग्राम में बि अव्हांजे बारे में असां ॼाणणु चाहींदासीं, अव्हांजी ॻोठ ऐं अव्हांजी तरबियत, अव्हांजी स्कूल, कॉलेज एंड देन यूनिवर्सिटी, उहो टाइम कीअं रहियो? एक्चुअली मां हिकिड़ो बुनियादी तौरु जीअं चइजे त प्रॉपर असीं सभु ॻोठाणा विलेज लाइफ सां तालुक़ु रखंदा आहियूं। हा हा बिल्कुलु। मां बि हिकिड़ो प्रॉपर जेको ॻोठ जीअं सिंध जा थींदा आहिनि उते मुंहिंजी परवरिश थी आहे। हीअ बिल्कुलु तालके जोही ज़िलो दादू खीरसरे जे हंज में हिकिड़ी पट्टी आहे, काछो जंहिंखे चवंदा आहिनि, उते मुंहिंजो जनमु थियो। सही। त ॻोठ आहे हमल ख़ान शहाणी, मंछर ढंढ जे बिल्कुलु क़रीब वेझो न। पोइ प्राइमरी तालीम मुंहिंजी उते ई थी, मुंहिंजे ॻोठ में। उन खां पोइ मिडिल असांजे ॻोठ जे बिल्कुलु वेझो नंढिड़ो शहर टाइप, शहर त कोन चइजे, नंढिड़ो ॻोठ छीनी, उते मिडिल स्कूल छीनीअ में 8 दर्जा। उन खां पोइ मैट्रिक ऐं इंटर जोई कॉलेज, हाई स्कूल जोई ऐं जोई कॉलेज खां पोइ BA मूं कई हिन में उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू, 2001 ऐं 2001 जी ॻाल्हि आहे। सही सही। पोइ सर 2000 में मां शिफ्ट थी आयुसि न हिते हैदराबाद। पोइ सहाफ़त सां मां लाॻाप थी वियुसि। मुंहिंजी पहिरीं अख़बार हुई, तंहिंमें मूं कमु कयो तामीर सिंध, उन में मूं कमु स्टार्ट कई। कहिड़ो ईयर हो सर उहो? इहो 2000, सन 2000। सही सही। 2000 मां 2000 में शिफ्ट थी आयुसि। 2000 में ई मूं पहिरीं तामीर सिंध अख़बार जॉइन कई। पोइ हिते मुंहिंजी एजुकेशन में 2 साल जो गैप अची वियो। पोइ इदारा एडजस्ट करण में नओं माहौल हो हैदराबाद, वरी कमु, तव्हांखे ख़बर आहे अख़बारी कमु ॾाढो हिकिड़ो टफ हूंदो आहे, उनमें एडजस्ट करण में थोरो टाइम लॻो। पोइ 2 सालनि खां पोइ मूं वरी न 2003-04 में सचर समस्त आर्ट्स कॉलेज मां सिंधीअ में MA कई। इहो सफ़र शुरू थियो। पोइ इबरत अख़बार ग्रुप ऑफ पब्लिकेशन उते जॉइन कयो। सुबुह जो शाम जो तामीर सिंध में, सुबुह जो इबरत अख़बार में 2001-2002। पोइ हिकिड़ी यूटर्न आई मुंहिंजी ज़िंदगीअ में। सही। 2004 में इनाम शेख साहब सेक्रेटरी सिंधी अदबी बोर्ड थी आया। हा, पंहिंजो दोस्त हो मुझसे पुराणो वाक़िफ़कार। तो हिकिड़ो भेरो मिलियो लजपत रोड ते, तारिक आलम अबड़ो हुन सां गॾु हूंदो। सही। ऐं मुंहिंजी गर्मी जा ॾाढा मूंखे यादि आहे, जून जो महीनो, ठोड़ वोड़ थियल, ॾाढा मज़ाक मस्तियूं कयोसीं। पोइ मूंखे चई पहिरियां छा कंदा आहियो? तारिक आलम मरूम बि हुजे गॾु। पोइ चयो मां इबरत में जॉइन थो कयां। चई यार मूं वटि पब्लिक रिलेशन ऑफिसर जी सख़्तु ज़रूरत आहे, तूं जेको आहे सो ॾाढो महिनती माण्हू आहीं, अचु भले मूं वटि जॉइन कर। त मां हुजत ई हुआसीं, मां चयो साईं इहे ठोड़ बोड़ थियल आहे, 2-3 ॾींहं छॾियो भले वार अचनि थोरो पोइ अचां। चई न बसि सुबुह जो अची पहुची वञे। सही। पोइ उते
मां वेरी नेक्स्ट डे ते हलियोसि सिंधी अदबी बोर्ड में। उते जेके ज़रूरी हुन इंटरव्यूज़ या जेको थींदो आहे प्रोसेस, ऑटोनॉमस बॉडी हुई, हुनजे लाइ का घणी अप्रूवल जी या हिन जी ज़रूरत न हुई, एॾा कॉन्ट्रेक्ट ते रखियो हुई मूंखे। सही सही। त पोइ मूंखे वेरी नेक्स्ट डे ते चई त तव्हां कमु स्टार्ट कयो। पोइ इहो मुंहिंजी ज़िंदगी यू टर्न हो। उतां पोइ मां घणो कुझु सिखियो, घणो कुझु हासिलु कयो। पोइ 2 साल शेख साहिब सां, 2.5 साल शेख साहिब सां गॾु अदबी बोर्ड में ॾाढो टफ टाइम, ॾाढो ज़बरदस्त कमु कयोसीं। सही। पोइ 2006 में लेक्चरर थी वियुसि मां सिंधी में। मुंहिंजी एम ए मां हिकिड़ी टेस्ट ॾिनी सिंध पब्लिक सर्विस कमीशन में, हुते मुंहिंजे ख़्याल में मां 86 या 87 मार्क्स कयो। वाओ। पर पोइ मूंखे इंटरव्यू लाइ शॉर्ट लिस्ट न कयो। मां कॉल कई पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस में, मुंहिंजो हीअ छा आहे 86-87 मार्क्स मां कयूं न, ऐं तव्हां जेको मूंखे कंसीडर कोन था कयो। त हुननि मूंखे एतमाद सां चयो, साईं तव्हां खयूं हूंदियूं 86-87 मार्क्स, पर असां वटि सीटूं थोरियूं आहिनि, असां इन खां वधीक जेके शॉर्ट लिस्ट कयूं आहिनि उहो तव्हां खां वधीक कयो। मूंखे थोरो शॉक लॻो। मां चयो न ठीकु आहे, वरी बि कोशिशि कंदासीं। सही। पोइ मैडम हमीदा खोड़ो मिनिस्टर एजुकेशन हुई 2006 में। पोइ हुन सिंधी कराची ऐं हैदराबाद में उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे सिंधी पढ़ाइण जो हिकिड़ो वॾो इशू थियो। सही। त हुनखे सिंधी पढ़ाइजे न पढ़ाइजे। पोइ छिकछिका में 250 सिंधी लेक्चरर्स जूं वैकेंसीज़ अनाउंस थियूं एजुकेशन डिपार्टमेंट में। पोइ उन में मूं क्वालिफाई कयो। ज़बरदस्त। मां मुंहिंजे ख़्याल में 24 या 25 नंबर हो मुंहिंजो रिटन में, ऐं इंटरव्यू मुंहिंजो 16 नंबर को आयो, 14 प्रॉपर यादि कोन्हे। पोइ मां लेक्चरर थी वियुसि। सही। इहे ज़िंदगी जी हिकिड़ी शुरूआति थी। सही। वाओ, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सर, अॼु जेको आहे न उहे पुराणा वर्क तव्हां उथलाया आहिनि, उहो वक़्तु कीअं हो, केतिरो ख़ूबसूरत हुयो? ॾिसो, थोरो ॾाढी तब्दीली अची वई आहे गुज़िरियल 10-15 सालनि में। अॻे माण्हूअ में लह लिहाज़ हूंदो हुई। मिसाल ॿुधायो तव्हांखे इनाम शेख जो मिसाल ॾिनो, हलंदे ई मूंखे वठी वियो। हा। माना अॻे असांजा जेके इंटेलेक्चुअल या जेको असांजो हिकिड़ो तबिको हूंदो उहो कैरेक्टर ठाहिण में इंट्रस्ट दिलचस्पी रखंदो त माण्हू पैदा कजनि, माण्हू पैदा कजनि, पोइ अॻिते हली वरी उहे ॿिया माण्हू पैदा कनि, ईअं हिकिड़ी नेशन डेवलप थिए, हिकिड़ी क़ौम डेवलप थिए, हिकिड़ा सुठा माण्हू अॻियां अचनि। हाणे उहो सिलसिलो बंदि थी वियो आहे, त ॾाढो ॾुखाइतो मरहलो हुयो। सही सही। तव्हां कैरेक्टर बंदि कंदो ठाहिण, सुठा माण्हू अॻियां आणणु बंदि कंदो, पोइ मां पंहिंजे लाइ कोन थो जनरल चवां थो, समाज में सुठा माण्हू त पिया आहिनि न, रुॻो ॿ नंबरियूं त कोन्हनि। जी उहो माण्हू पैदा करण जी जो जेको सिलसिलो आहे मुंहिंजी नज़र में उहो बिल्कुलु बंदि थी चुको आहे। मां दोस्तनि सां अक्सर ज़िक्र कंदो आहियां त उहो वॾो नुक़सानु क़ौम खे बि ॾींदो ऐं सिंध खे बि थींदो, इदारनि खे बि थींदो, उहो अफेक्ट पवंदा इख़लाक़ियात खे, समाज खे, सभिनी खे पवंदा। त मुंहिंजे नज़र सां उहो जेको तव्हां पुछो त कहिड़ो कहिड़ी तब्दीली आई आहे, त इहा हिकिड़ी वॾी तब्दीली आई आहे। हाणे माण्हू नथा ठाहिनि, पोइ कैरेक्टर ठाहिण में माण्हू दिलचस्पी नथा रखनि, रखंदा त घटि हूंदा तमामु, मुंहिंजे ख़्याल में न आहिनि। हाणे समाज हिकिड़े ॿिए रुख में हली वियो आहे। सही सही। सभु माण्हू उनजे कटि लॻा पिया। सही सही। सो इहा हिकिड़ी वॾी तब्दीली आहे। जी, वधीक सर पाण कंटिन्यू कंदासीं। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे त जॾहिं बि उन्हनि शख़्सियतुनि खे पढ़िबो आहे, मूंखे लॻंदो आहे त उहे शख़्सियतूं हक़ीक़त में इदारा हुया, ऐं उन्हनि इदारनि वाक़ई में माण्हुनि खे बणायो। छो त तव्हां कंहिंखे तालीम ॾियो था, यानी तव्हां कंहिं माण्हू खे बणायो था। सो उन टाइम में हिन टाइम में इन शइ जो ॾाढो घणो डिफरेंस आहे। बिल्कुलु। ताहिरा ॾिसो न, जेसिताईं माण्हू में पाण हिकिड़ी न हूंदी जुस्तजू सिखण जी, पढ़ण जी न, त पोइ तव्हांखे दुनिया जी का बि ताक़त पढ़ाए कोन थी सघे। हाणे मां मिसाल अदबी बोर्ड में हुउसि, मरूम तारिक आलम अबड़ो हूंदो, इनाम शेख साहिबु हूंदो, ॿिया दोस्त नफ़ीस अहमद नाशाद साहिबु हूंदो, असां सां गॾु हूंदो दीन मोहम्मद कलोड़ो साहिबु हूंदो, पब्लिकेशन ऑफिसर असांजो अब्दुल हफ़ीज़ कुरैशी साहिबु हूंदो। असांजी हिकिड़ी हुई पंहिंजी गैदरिंग हूंदी। पर हाणे उनजे विच में जेकॾहिं तव्हां सिखंदो कोन न, त उहो ज़ोरी त तव्हांखे केरु कोन सेखारींदो न। सिखणो माण्हू खे पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु। सिखण जे लाइ माण्हू खे पंहिंजा पंहिंजा हवास खोले रखणु घुरिजनि। माण्हू असां हुन माण्हू खां सिखियो। सही सही। त पोइ उन्हनि ॾिठो त भई ही माण्हू हिन में सिखण जी जुस्तजू आहे, रस्ता बिल्कुलु उहे रस्ता मिलंदा विया। जी सर, वधीक पाण कंटिन्यू कयूं था। हैसम नदीम साहिबु मौजूदु आहिनि। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मुक़ाबिला थियण वञनि पिया। मां चाहींदसि त हुन हवाले सां तव्हां अपडेट कजो। बिल्कुलु। अभी पाकिस्तान की टीम अनाउंस हुई है और इस दफ़ा जो है पाकिस्तान ने जो पीसीबी है उसने क्या किया कि जो यंगस्टर्स हैं उनको ज़्यादा मौके देने का सोचा है, और उसमें कई ऐसे प्लेयर्स हैं जो शायद डेब्यू भी करेंगे। और बांग्लादेश की टीम जो वो अगर वर्ल्ड रैंकिंग में हम देखें तो कोई इतना टॉप के ऊपर नहीं है, वो पाकिस्तान से भी नीचे ही है। तो ये 3 मैचों की सीरीज़ है, बांग्लादेश के अंदर है। इससे पहले बांग्लादेश की टीम यहाँ पाकिस्तान आई थी, तो पाकिस्तान ने वाइट वॉश किया था। उसके बाद अब पाकिस्तान वहाँ जा रहा है बांग्लादेश खेलने, तो जो उसमें
नए प्लेयर्स में इरशाद है, सुफियान मुकीम है, और भी काफ़ी प्लेयर्स ऐसे हैं जो इसमें शामिल किए गए हैं और उनके लिए एक अच्छा चांस है कि वो अपने आप को प्रूव करें और अपना फ्यूचर भी बनाएं और पाकिस्तान के लिए सर्व करें। तो मुझे कभी उम्मीद है कि ये वन साइडेड सीरीज़ होगी, क्योंकि पाकिस्तान की टीम जो है वो बहुत अच्छा परफॉर्म कर रही है अभी, और प्रीवियस टाइम में भी अगर आप देखें तो बहुत अच्छा परफॉर्म किया था। तो बांग्लादेश और पाकिस्तान का तो यही है फिलहाल। जी सर, पाकिस्तान डोमेस्टिक शेड्यूल के हवाले से बात करना चाहूँगी। उसमें जो है वो काफ़ी जो है ना वो अब्दुल्ला खुरम नियाजी साहब जो वो डायरेक्टर ऑपरेशन है पीसीबी के अपना डोमेस्टिक के, तो उनकी तरफ से जो काफ़ी चेंज आया है। उससे जो मकसद जो क्रिकेट का हल्का है उसके अंदर काफ़ी जो है वो तशवीश पाई जाती है कि पहले जो है वो 18 टीमें जो है वो पार्टिसिपेट करती थी कायद-ए-आज़म ट्रॉफी के अंदर। अच्छा, उसके कई फ़ायदे होते हैं कि 350 के करीब जो प्लेयर्स जो है वो इंगेज होते थे उसमें, और अगर प्लेयर जो वो 4-5 मैचेस खेल लेते हैं तो वो दूसरे कंट्रीज़ के लिए भी एलिजिबल हो जाते हैं जो फर्स्ट क्लास खेलते हैं। मतलब हैदराबाद रीजन से अगर कोई खेलता है, हाँ जी, और वो 4-5 मैचेस खेलता है तो वो इंग्लैंड या ऑस्ट्रेलिया और मुल्कों में भी जा सकता है, और एक अच्छा ऑनरेरियम भी उसको मिलता है। तो अब इन्होंने जो फैसला किया कि इन्होंने 6 टीमें तो ऑटो पर रख दी हैं कि ऑटोमेटिक जो टॉप पर थी पिछले साल की उनको, और 2 जो है वो ग्रेड 2 जो हनी फॉर्मर ट्रॉफी कराएंगे। उसमें ये जो 2 फाइनलिस्ट टीमें होंगी वो क्वालिफाई करेंगी, यानी टोटल 8 टीमें खेलेंगी। तो कहाँ 18 और कहाँ 8, तो इसके हवाले से जो है बड़ा तशवीश है लोगों के अंदर और प्लेयर्स के अंदर। देखिए, कोई भी फैसला लेने के लिए या डिसीजन लेने के लिए ऑब्जेक्टिव हमारा मेन ऑब्जेक्टिव क्या है? प्लेयर्स को खिलाना। अगर उस काम से या उस अमल से प्लेयर्स इफेक्ट होते हैं तो फिर जो है उस काम को नहीं करना चाहिए, मेरी अपनी राय है ये, ठीक है ना। बाकी ये कि पीसीबी ने क्या सोचा है इसमें, इस मकसद शेड्यूल को तरतीब देने में, और जो ये जो 8 टीमों का फॉर्मेट दिया है इन्होंने, तो उसमें जो है प्लेयर्स का भी नुकसान है, क्योंकि प्लेयर्स को देखें ना, एक पूरा प्रोसीजर होता है। इंटर क्लब है, फिर चैलेंज कप है, फिर सीनियर डिस्ट्रिक्ट है, फिर इंटर रीजन है, और फिर जो है वो पाकिस्तान जाकर खेलता है। मतलब यानी कि एक ये पूरा ये भी एक पीएचडी कह लें आप, कि जो है वो क्रिकेट के अंदर, और इतने प्लेयर्स खेलते हैं तो कंपटीशन भी बड़ा टफ है। कुछ प्लेयर जो है वो फिटनेस में बाहर हो जाते हैं, कुछ प्लेयर जो है परफॉर्मेंस में बाहर होते हैं, और कुछ जो है इंजर्ड हो जाते हैं, तो बहुत टफ होता है ये। हम कहने को तो ये कह देते हैं कि भाई पाकिस्तान खेल गया फलाना प्लेयर ये वो, तो वो बड़ा आसान लगता है। तो अब जैसे हैदराबाद है, लड़काना है, या डेरा मुराद जमाली है, कोयटा है, अब ये तो इनके ये देखें टीम इवेंट है, इसमें 11 के 11 प्लेयर जो वो अच्छे होंगे तो आपकी टीम क्वालिफाई करेगी। अदरवाइज जैसे अभी हमारे शाहनवाज धानी खेले थे, जाहिद महमूद खेले, मोहम्मद हसनैन खेले, जब ये फर्स्ट क्लास क्रिकेट नहीं खेलेंगे तो फिर पाकिस्तान के लिए भी जो है कंसिडर नहीं होंगे, क्योंकि पाकिस्तान में कंसिडर वही होगा जो फर्स्ट क्लास क्रिकेट के अंदर परफॉर्म करेगा। तो हमारे प्लेयर जो वो ग्रेड 2 खेलेंगे और ग्रेड 2 में ही रह जाएंगे। तो उसकी वजह से ये एक थोड़ा सा पीसीबी को सोचना चाहिए कि भाई जो इसके ऊपर कोई ऐसा मैकेनिज्म बनाए कि जो छोटे रीजन है या जो छोटे इलाके कह लें, सिटी कह लें, अब कराची है, मेट्रोपॉलिटन सिटी है, ठीक है, लाहौर है और इस्लामाबाद, ये बड़े बड़े शहर हैं, तो यहाँ पे जो है सहूलतों का भी फुकदान है काफ़ी, ग्राउंड उस लेवल के नहीं है, अप टू द मार्क नहीं है। तो ये सारी चीज़ें जो है पीसीबी को सोचकर फिर कोई डिसीजन लेना चाहिए। बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। नहीं, असां जेकॾहिं ॾिसूं था ओवरऑल सिंध ते जेकॾहिं नज़र विझूं था त हूअं ई असां वटि जेको आहे न बेसिक फैसिलिटीज़ ई असां वटि कोन आहिनि। त पोइ छा इदारनि जी ॻाल्हि कजे या नौजवान जेके इंट्रस्टेड आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे उहे फैसिलिटीज़ न आहिनि त उहे अॻियां ताईं उन्हनि खे अचण में उहा मुश्किलात त ज़रूरु दरपेश अचे थी। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे प्रोग्राम में फर्स्ट ब्रेक जो, सो पहिरियां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था ऐं सोना यूरिया जो प्रोग्राम में साथ मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कोंद नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ॾाढा सुठा महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं उस्तादी पेशे सां रिलेटेड जेके बि शख़्सियतूं आहिनि जिन सुठो सर्व कयो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो उन्हनि जो जेको एक्सपीरियंस हूंदो आहे ऐं जॾहिं उहे ॻाल्हाईंदा आहिनि त उहा ॻाल्हि ॿुधण वटां हूंदी आहे। प्रोग्राम खे वधीक कंटिन्यू कयूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो। प्रोग्राम में अॻियां वधूं था, डॉक्टर राज़ शाहाणी जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। सर, ही उस्तादी जेको पेशो आहे
इहो तव्हांजो पेशन बि आहे, प्रोफेशन बि आहे, पोइ ई तव्हां सुठे तरीक़े सां सर्व करे सघो था। अवां बाय चॉइस इन साइड विया न बाय चॉइस त कोन्हे को, हादसाती तौरु खणी जी चइजे। मतिलबु त जीअं माण्हू खे हूंदो आहे क्वालिफिकेशन मुकमिल थिए थी त पोइ तव्हां जॉब जी तलाश में हूंदा आहियो। हा, सो पर्टिकुलरली पोइ माण्हू कोशिशि कंदो आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। पोइ मां बि ईअं ई जॉब जी तलाश में, जीअं मां तव्हांखे ॿुधायो न, वॾो अरसो पाण मीडिया में रहियासीं। हा, इमरान टीवी में मां कमु करियोसि, इन खां अॻु में सिंध टेलीविज़न में कमु कयो। चांडियो साहब, रऊफ़ चांडियो साहब जॾहिं हिते आयो 2010 में, मेहरान टीवी खुली त मूंखे हुननि हायर कयो, तॾहिं मां सही सही सिंध टीवी में हुअसि। तंहिंखां पोइ अदबी बोर्ड जो जीअं तव्हांखे मिसाल ॾिनो, उते बि हादसाती तौरु मतिलबु पब्लिक रिलेशन ऑफिसर थियण जो मूंखे शौक़ु कोन हो, ॾाढी टफ जॉब हूंदी आहे, त ईअं मिली वई त माण्हू अख़्तियार कई। पोइ पब्लिक सर्विस कमीशन में मूं न तव्हांखे ॿुधायो त मां अप्लाई कयो। ज़ाहिर उहो सिंधी में मुंहिंजी मास्टर्स हुई त हुन में वरी चॉइसिस घटि आहिनि, मोस्टली तदरीस जी तरफ़ ई माण्हू न हलियो थो वञे, दरसो तदरीस जी तरफ़ हले थो माण्हू। त पोइ मां हुन में अप्लाई कयो त लेक्चरर थी वियसि। पोइ उनखां पोइ उहा लेक्चरशिप जी जॉब मां 2010 में छॾी, 2006 खां 2010 में। पोइ अगेन वरी मां न हिकिड़ी ॿी पोस्ट आई BPS 18 जी सिंध पब्लिक सर्विस कमीशन में, एडिटर पब्लिकेशन जी, जेका मुंहिंजे तजुर्बे सां सलाहियल हुई। हाणे मां तदरीस सां न आहियां सलाहियल, हाणे मुंहिंजी हिकिड़ी एडमिनिस्ट्रेटिव जॉब आहे, एडिटर पब्लिकेशन, उतां पोइ वरी कंसल्टेंट। ॾाढो ॾाढो उस्ताद जो जेको मान ऐं मर्तबो आहे न, उहो ॾाढो हिकिड़ो तमामु आला आहे। मां वरी बि चवंदुसि कमिटमेंट हुजणु घुरिजे। उस्ताद कमिटेड आहे त उहो ॿार खे ठाहे, उनजो ज़हन खे ठाहे, ताकी नंढा नंढा ॿार मिलनि था, उनजा ज़हन ॾाढा कचा आहिनि न, उहो उन एज में उहो जेको सिखनि था उहो अॻिते हली उनखे लाइफ में अप्लाई कंदा आहिनि। त पोइ हिकिड़ो उस्ताद जो हिकिड़ो वॾो मान मर्तबो आहे। असां वटि उते समाजी सतह ते उनखे एतिरी उन ओब्लाइज नथो कयो वञे या एनकरेज नथो कयो वञे, उहो हिकिड़ा ॿिया वरी पासा आहिनि। बाक़ी उस्ताद मां सम्झां थो त जीअं चवंदा आहियूं त क़ौमनि जा महिमान आहिनि या पैगम्बरी पेशो आहे, उहो बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त। व्हाट वाज द गोल ऑफ योर लाइफ? तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु तव्हांजा बि गोल हूंदा, कुझु तव्हांजा बि ख्वाब हूंदा। तव्हां त चयो हादसाती तौर ते इन तरफ़ अची वियमि, दरसो तदरीस जी तरफ़, पर तव्हांजी ख़्वाहिश छा हुई? ॿुधो, मां जी जेका ज़िंदगी गुज़री उहा ॻोठ में बेसिकली शुरूआती गुज़री, मां तव्हांखे ॿुधायो। पोइ मूंखे हिकिड़ो पाण खे ठाहिण जो हिकिड़ी जुस्तजू हुई। मूंखे यादि आहे मुंहिंजो दोस्त हूंदो, मां सिंधी अदबी संगत जोई में बि हूंदो हुउसि न। सही। उते तरबियत थी असांजी, ॾाढा सुठा असां दोस्त हुया। अहमद खान मदोस जो शाइर हुते हो, अज़ीज़ किंगरानी साहब जो अदीब हो, लियाकत अली, ॿिया सभु दोस्त, जानी इसाक मला, इवन असांजो साईं जेको मौजूदा चेयरमैन आहे डॉक्टर इसाक समेजो साहब, जी जी, उहो बि हुते हूंदो अदबी संगत में। पोइ मूंखे यादि आहे मुंहिंजो दोस्त हूंदो साईं बख़्श रिंद, पोइ वॾो कहाणीकार, सुठो कहाणीकार हो। पोइ ईअं मज़ाक मस्ती माण्हू कंदासीं। पोइ हिकिड़े ॾींहुं मां चयोमांसि मुंहिंजो साईं बख़्श मूं वटि को चॉइस कोन्हे, या मां मरी वेंदुसि या मां वॾो माण्हू थींदुसि। सही। पर उन जुस्तजू में पोइ निकिरी पियासीं। सही। पोइ इहो वॾो माण्हू मतिलबु इहो त माना माण्हू मच्छीमानी वारो, थोरी बहितर हिकिड़ी माण्हू जी समाजी कंडीशन हुजे, वॾे माण्हू जो मतिलबु हिकिड़ो वॾेरो हुजे माण्हू जा फ़ैसिला करे, पर क्लियरिफिकेशन ॾियां त इहो त माण्हू हिकिड़ो समाजी रुतबो इज़त भरियो हिकिड़ो मक़ाम हासिलु करे। त पोइ माण्हू दोस्त खे चयो यार मां वटि ॿ ऑप्शन आहिनि, या त मरी वेंदुसि या त वॾो माण्हू थींदुसि। पोइ उन जुस्तजू में असां निकिरी पियासीं ऐं दोस्तनि असांजी काफ़ी जॻहियुनि ते मदद कई ऐं कुझु असां में पोटेंशियल हुयो ज़ाहिर आहे। पोइ उन में इहे शयूं निकिरंदियूं हुयूं। त मां दोस्तनि खे चवंदो आहियां ज़ाती कचहरी में सिखंदा आहियूं त हिक ॿिए जी मदद करण में को ऐब कोन्हे को, जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव कम में कंहिंजी मदद कयो था, ज़ाहिर आहे असां खणी एॾा टैलेंटेड न आहियूं, मां 19 ग्रेड में आहियां सिंध गवर्नमेंट में, खणी एॾा टैलेंटेड न बि हुजूं पर पंहिंजो कमु करे वेंदा आहियूं जी। त इन मद में जेकॾहिं को दोस्त तव्हांजी जाइज़ मदद करे थो त इन में को बि ऐब या हर्ज कोन्हे। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मां त दावा सां चवंदुसि असां पंहिंजे उन दोस्तनि खे मुहसिननि खे जेको बि असांजी उन्हनि मदद कई या टारगेट ॾिनो, असां उन्हनि खे शर्मसार न कयो। माण्हू में इहो जज़्बो हुजणु घुरिजे। सही सही। त पोइ उन में हिक ॿिए जी मदद ऐं करण में को हर्ज कोन्हे, को हर्ज न आहे, को ऐब न आहे। बिल्कुलु, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। अच्छा सर, मुश्किलातूं ज़िंदगी में केतिरियूं आयूं, मुश्किलातुनि अव्हांखे केतिरो ठाहियो, छा था सम्झो त हीअ मुश्किलातूं इंसान खे केतिरो ख़ूबसूरत इंसान बणाईंदियूं आहिनि? ताहिरा, मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी ज़िंदगी बिल्कुलु ज़ीरो हुई। मां हैदराबाद में आयुसि त असांखे रहण जे लाइ जॻह कोन हूंदी। को माण्हू
रेंट ते मुंहिंजी हिते PR कोन हूंदी, मां ज़ाहिर नओं आयो हुउसि नए माहौल मां, त माना को माण्हू रहण लाइ बि तयारु कोन हूंदो। हाणे माशाअल्लाह उन शहर में तव्हां पंहिंजी महिनत सां हिकिड़ी पंहिंजे लाइ हिकिड़ो अजूब रखो था, पंहिंजी हिकिड़ी नंढी गाॾी बि रखो था, त इहा वॾी अचीवमेंट आहे। हिन में वॾी जुस्तजू कई आहे। मां को दौरु हूंदो सुबुह जो 10 खां वठी राति 2 वॻे ताईं कमु कंदो हुउसि, 16 कलाक, ठीकु आहे। पोइ हुन में महिनत ई महिनत हूंदी, उजूरो बि एॾो कोन मिलंदो हो, पर उहो ईअं हो त उन असांजा हवास, असांजो जज़्बो ॾाढो सख़्तु कयो न। वॾी हिकिड़ी स्ट्रगल, वॾी हिकिड़ी जुस्तजू, जीअं फाइटिंग माण्हू मूड में अची वञे त हाणे समाज खां पंहिंजो हक़ु वठिणो आहे, पंहिंजो मक़ाम वठिणो आहे, त पोइ उन में ॾाढियूं सख़्तियूं बर्दाश्त कयूंसीं। सख़्तु माहौल, बिल्कुलु सख़्तु माहौल। ऐं उनजे भेट में असांखे मदद तमामु घटि मिली हूंदी, पर असांजी पंहिंजी मां सम्झां थो त स्ट्रगल ॾाढी वॾी, ॾाढो सख़्तु माहौल। मां तव्हांखे ॿुधायो 16 कलाकनि में को हिकु वेलो मानी खाईंदा हुआसीं, पैसा न हूंदा। पर तव्हां सम्झो त माना ज़ाहिर आहे हिकिड़े पैसा न हूंदा त माण्हू मानी न खाईंदो न। सॼो ॾींहुं चांहिनि ते गुज़ारो, अधु कप ही उहो, को दोस्त आयो कंहिं चांहि पीआरी, कंहिं बिस्किट खारायो, पोइ कोशिशि करे हिकिड़ी मानी खाईंदा हुआसीं। शाम जो 4-5 वॻे जे विच में ब्रेक हूंदी, बसि पोइ उन ते राति गुज़री वेंदी। त हाणे इहो सम्झो त ॾाढो वॾो माण्हू, ॾाढो टफ। हा, बिल्कुलु बिल्कुलु, नो डाउट नो डाउट। अच्छा, कुझु अचीव करण जी जेका जुस्तजू आहे उहा इंसान में कीअं पैदा थिए थी? हर इंसान में त इहा जुस्तजू न हूंदी आहे न, हर इंसान में उहा लगन पाण कोन ॾिसंदा आहियूं। ॾिसो, हाणे मां तव्हांखे पंहिंजो ताहिरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांजे समाज जो अॼुकल्ह जो नौजवान जो वॾो हिसो हिकिड़ो ज़हनी नफ़्सियाती मसइलनि में उलझी वियो आहे। तमामु वॾो हिकिड़ो उन में अंग आहे। उहे पधिरा कोन था थियनि, असां माण्हुनि सां इंट्रेक्शन में आहियूं त पोइ ख़बर पए थी त हीअ माण्हू जी ज़हनी सतह ॾाढी उलझियल आहे। हाणे उहो उलझियल इनजे करे आहे त उनखे को रस्तो नज़र नथो अचे अॻिते, ठीकु आहे। हिकु त रस्तो नज़र कोन थो अचे, ॿियो वॾी मुसीबत इहा आहे त उहो पाण जुस्तजू कोन थो करे। थोरी जुस्तजू करे उन में हिकिड़ा पॉलिटिकल जेके आहिनि से उहो उनजा वॾा हिकिड़ा मसइला आहिनि उन समाज में पैदा कया आहिनि न। वॾी हिकिड़ी सम्झो त अनारकी जी हिकिड़ी सतह, हाणे उनजा पंहिंजा हिकिड़ा काज़ हूंदा, उहो रिसर्चर उन्हनि ते वरी वधीक रिसर्च कंदा, और पॉलिटिकल जेका असां मामला आहिनि उन्हनि वॾो अफेक्ट कयो आहे समाज खे न। पोइ उन नौजवान खे हाणे को रस्तो बि नज़र कोन थो अचे, उहो जुस्तजू बि करणु कोन थो चाहे, नतीजे तौरु जेको आहे सो उहो ज़हनी मसइलनि में उलझियल आहे। कोशिशि असांजे नौजवाननि खे करणु घुरिजे त उहे पंहिंजा टारगेट सेट कनि, सही, जेके बि जंहिं मद में उनजूं एक्सपर्टीज़ आहिनि उनखे उहो कैलकुलेट कनि, पंहिंजे माइंड में रखनि, पंहिंजे शेड्यूल में रखनि, पोइ उन ते उहो कमु कनि। पोइ अॻिते वधण जी हिकिड़ी जाइ ते मायूसी थींदी, ॿिए जाइ ते मायूसी थींदी, टे जाइ ते रस्तो निकिरी ईंदो, निकिरी थो अचे रस्तो। त पोइ ईअं माण्हू खे पंहिंजा टारगेट रखणु घुरिजनि अॻियां, ज़हनी मसइलनि में उलझणु न घुरिजे। मां तव्हांखे ॿुधायो न, हैदराबाद में असां केरु सुञाणंदो कोन हो। जी जी, मिली विया रस्ता। हा, बिल्कुलु बिल्कुलु, उन महिनत सां, उन ॾुखे वक़्त सां, उन खां पोइ पंहिंजी हिकिड़ी मंज़िल हासिल करणु। मूंखे यादि आहे मां तामीर में राति जो 10 वॻे कापी लहंदी, 10-11 वॻे, फस्ट डे ते मूंखे सुम्हण जी जॻह न हुई। पोइ वरी ॿिए हिकिड़े दोस्त खे फ़ोन, कंहिं दोस्त चयो, उन दोस्त मूंखे हीअ जेका ख़लक अख़बार हूंदी, ख़लक मूंखे उनजी छित ते असां सुतासीं 2-3 ॾींहं। अच्छा, हा। त पोइ ईअं माण्हू खे निकिरणु घुरिजे, माण्हू खे टारगेट ठाहिणु घुरिजे न, समाज ते ॿार न थियणु घुरिजे, घर ते ॿार न थियणु घुरिजे। अच्छा सर, हिकु उस्ताद जी हिन समाज में ट्रेनिंग खे कीअं ॾिसो था? उस्ताद, उहो उस्ताद कीअं बणिजे थो? ॾिसो, उस्तादनि जी जेका प्रॉपर जेका ट्रेनिंग जे लाइ असां वटि इदारा क़ाइमु थियल आहिनि। जीअं मां कमु करे रहियो आहियां प्रोविंशियल इंस्टीट्यूट ऑफ टीचर्स एजुकेशन, पाइट नवाबशाह, उहो आहे। ॿियो आहे एजुकेशन डिपार्टमेंट जी हिकिड़ी अथॉरिटी आहे, सिंध स्टेडा जेके असीं चवंदा आहियूं, सिंध टीचर एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी। उहे उन्हनि खे इहो टास्क ॾिनल आहे त ख़ासि तौरु स्टेडा खे, त तव्हां इंटरनेशनली मुल्की सतह ते ॿियनि सूबनि में जेके जेके उस्तादनि जी तरबियत जा जेके लवाज़मात आहिनि या जेके स्ट्रेटजीज़ आहिनि उन्हनि खे खणी अचो ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट कयो, त जीअं असां हिकिड़ा साइंटिफिकली साइंसी हिकिड़ा धुके ते न, दिलि जे ज़ोर ते न, जीअं पुराणे ज़माने में हूंदो, ओड़ा उस्ताद ठाहियूं। हाणे उनमें वॾो मां कमु कयो आहे, उनमें वॾो सबबु इहो आहे त असां मटीरियल बि ठाहियूं था, ट्रेनिंगूं बि डिज़ाइन था कयूं, पैसो बि ख़र्च थो थिए। उहो जेको उस्ताद अचे थो न, उन मां अक्सरियत घणी तइदाद तरबियत वठण लाइ तयारु न आहे। प्रायोरिटीज़ कुझु ॿियूं आहिनि, बसि अचनि था, बसि साईं उहो मानी असांखे सुठी ॾियो, साईं असांखे 30 ॾींहं, हाणे इहे इन्हनि शयुनि जी का हैसियत न हूंदी आहे न। उहे पाण इंट्रस्ट कोन था वठनि, पोइ
मां वॾो हल्को मां सभु कोन थो चवां, उन्हनि जी पंहिंजी दिलचस्पी थोरी घटि आहे न, उनजे करे पोइ इहे मसइला थियनि था, पोइ उस्तादनि जी तरबियत जा इशूज़ थियनि था, पोइ उनजो इफेक्ट थिए थो एजुकेशन ते, ॿार सुठा होशियार पैदा नथा थियनि, ऐं नतीजे तौरु हिकिड़ी वॾी समाजी ख़राबी पैदा थी थिए। तो उस्तादनि जी तरबियत जा इदारा मौजूदु आहिनि, उन में उस्तादनि खे अॻिते वधी हिसो वठणु घुरिजे, उन में जेकॾहिं का थोरी घणी का घटि वधि आई आहे त उन्हनि खे उन इनपुट ॾियणु घुरिजे। ऐं हाणे ॾिसो असां जंहिं शोबे में आया आहियूं उन शोबे खे असीं पंहिंजो करे खणूं, ठीकु आहे। असां मां वरी बि चवां थो त मां उते बि हिकिड़ी वॾी महरूमी ॾिठी आहे, अहसास महरूमी। उस्ताद चए थो त मूंखे त को डिप्टी कमिश्नर हुजणु घुरिजे आहे, मूंखे त SSP हुजणु घुरिजे आहे, त बाबा हाणे तूं SSP न थी सघे न, या त अञा एबिलिटी आहे त तूं वरी हलियो वञ, पाण त उस्ताद आहे उते हाणे तव्हां जेकॾहिं उते नथा वञी सघो त पाण तालीम खाते में उस्ताद जे त उस्ताद ई रहो, उस्ताद थी करे डिलीवर कयो न, उहो हिकिड़ो वॾो। हा सही सही सर, मूंखे ईअं लॻे थो त असांखे जेको आहे न कुझु शयूं जेकॾहिं मड़ियूं वञनि थियूं त पोइ उते इंसानु ॾाढो थकिजी पवंदो आहे, उन में इंट्रस्ट वठण जी जेका क्वालिटी हूंदी आहे न घटि माण्हुनि में हूंदी आहे, या त तव्हां उन शइ जी तरफ़ अॻियां वधी वञो जेके तव्हांजा ख्वाब आहिनि, जंहिंखे तव्हां हासिलु करणु चाहियो था, उनजे लाइ तव्हां जदोजहद करियो, न त जेका तव्हां वटि हासिलात जेका आहे, जेका शइ मौजूदु आहे उन में इंट्रस्ट वठो। तव्हां उस्ताद आहियो या जेको बि कुझु आहियूं असां सरकार खां पघार था खणूं, उनजे मोट में असांखे सर्विसिस पंहिंजो डिलीवर करणो आहे न, हाणे असां पघार बि खणूं था, असां सर्विस डिलीवर प्रॉपर तरीक़े सां नथा कयूं, असांजो उहो सॼो जेको आहे सो टाइम जेको आहे सो एंज़ाइटी में गुज़रे थी, मूंखे त हीअ हुजणु घुरिजे आहे, मूंखे त हीअ हुजणु घुरिजे आहे, पोइ असां ॿारनि ते कढंदा आहियूं, समाज ते कढंदा आहियूं, घर ते कढंदा आहियूं, ईअं न करणु घुरिजे। सही सही, तव्हांखे अञा बि टाइम आहे, एबिलिटी आहे, एजुकेशन आहे, तव्हां मूव कयो, एग्ज़ैक्टली नथा कयो त पोइ जिते आयो उते डिलीवर कयो। एग्ज़ैक्टली सर, अव्हांजे घर वारनि जी सपोर्ट अव्हां सां कीअं रही आहे, बाबा ऐं अम्मा जो साथ कीअं रहियो, बाबा ऐं अम्मा सां वक़्तु कीअं गुज़रियो? हा, उहो नंढपण जो हिकिड़ो वॾो अरसो ज़ाहिर आहे त ॻोठनि में गुज़रियो। जी हा, वालिदैन बि एॾा ख़ासि पढ़ियल वढ़ियल कोन, पोइ तबिके सां तालुक़ु रखंदा, उन्हनि जी ज़ाहिर सपोर्ट रही आहे, उन्हनि पंहिंजे वित जी वसायल, माली मदद, एजुकेशन जी मदद ज़ाहिर उन कंदा त असीं पढ़ पढ़ी सघूं, हिन ताईं न पहुची सघूं। उते ॾाढा हिकिड़ा शानदार ॾींहं हूंदा, मूंखे यादि आहे बरसातूं ॾाढियूं पवंदियूं हुयूं, बरसातुनि जा मंज़र हुते तंहिं ज़माने में जॾहिं असां नंढपण ते ज़माने में सिंध में बरसातूं जाम पवंदियूं हुयूं, माना 80s 90s जो दौरु ॾाढो ज़बरदस्तु, 15-15 20 ॾींहं बरसातूं हूंदियूं हुयूं, पोइ उते ताहिरियूं रधबियूं हुयूं, मानी कोठण जो माहौल ॾाढो अञा बि यादि थो अचे, ऐं ॾाढो हुते हिकिड़ो शानदार माहौल आहे, ऐं ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत उहो वक़्तु गुज़रियो, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत। डॉक्टर राज शहाणी, वधीक पाण कंटिन्यू कयूं था, SM नदीम साहब मौजूद आहिनि। SM नदीम साहब, जून तो चलो गुजर गया, जुलाई का मंथ, और हम समर कैंप्स की बात करते हैं जी, समर कैंप्स कैसे देख रहे हैं? देखिए, गवर्नमेंट की तरफ से स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट बेसिकली वही जो पूरे सिंध के अंदर रन कर रहा होता है स्पोर्ट्स की एक्टिविटीज़। जी हाँ, तो उनकी तरफ से कोई खातिर ख्वाह ऐसा कुछ कैंप्स वगैरह देखने में नहीं आए, एक्सेप्ट कराची। कराची के अंदर ज़रूर उन्होंने जो वो इंडोर टाइप के गेम्स जो हैं, जैसे टेबल टेनिस हो गया या स्केटिंग है और मार्शल आर्ट्स के कुछ गेम्स हैं, उनको उन्होंने जो वो कैंप वगैरह किया है। लेकिन कराची से हट के हैदराबाद, मीरपुर, सक्खर, इधर कोई ऐसी कोई एक्टिविटी देखने में आई नहीं है। हालांकि इसके लिए अलग से जो है मखसूस बजट भी रखा जाता है और सारी चीज़ें भी हैं। अब आई डोंट नो कि क्या वजह रही और क्या वजूहत थी कि सिर्फ कराची को ही प्रेफर किया गया और दीगर इलाकों को जो है इन्होंने मुझसे नज़रअंदाज किया। मेरे ख्याल से शायद सेक्रेटरी साहब रिटायर होने वाले थे, शायद एक ये भी वजह हो सकती है कि उन्होंने जो वो कराची में मिनिमाइज़ करके और जो वो समर कोचिंग कैंप लगाए। हाँ, ये है कि जो एसोसिएशंस हैं मुख्तलिफ, जैसे स्क्वाश की है और टेबल टेनिस की है, बैडमिंटन की है, उन लोगों ने अपने ऑन पर ज़रूर जो है वो कैंपिंग वगैरह की है बच्चों की। और मैं खुद जो है एथलेटिक्स से वाबस्ता हूँ सॉरी, तो हम लोग भी जो है वो कैंप जो है बच्चों का कर रहे हैं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में। उसमें बच्चे और बच्चियाँ हैं, उनका कोई 15 डेज़ का जो है वो एथलेटिक्स का जो है वो हमने कोचिंग कैंप जो है अपने ऑन पर किया है। और उसमें कोई गवर्नमेंट की या किसी इदारे की हमें कोई जो है वो मावनत या कोई जो है वो हमें जो है वो सपोर्ट उसमें नहीं है। उसमें कुछ दोस्त हैं हमारे, जो फवाद शेख साहब हैं, आसिफ रशीद हैं और अल्ताफ़ शेख है, हारून है, ये लोग जो है मेरे साथ मिलकर ये चीज़ कर रहे हैं।
असल में देखें स्पोर्ट्स जो है ना वो बहुत कुछ सिखाती है। अब ये बच्चों की जो एज है ना, एक तो जो बच्चे बड़े हो रहे होते हैं 9th और 10th में आ रहे होते हैं, उनकी एज ग्रोइंग एज होती है और उनके अंदर कुछ इंटरनल जो है वो चेंजेस भी हो रही होती हैं, तो उनको डायरेक्शन देने की ज़रूरत है। जैसे अभी सर ने बताया कि जो कैरेक्टर बनाने पड़ते हैं और दीगर चीज़ें करनी पड़ती, तो स्पोर्ट्स जो है वो कैरेक्टर बिल्डिंग का एक बहुत बड़ा जरिया है कि आप जो वो स्पोर्ट्स के थ्रू जो है वो कैरेक्टर बिल्डिंग, सबसे पहले आप हारना सीखते हैं, हारने के बाद फीलिंग क्या होती है ये पता लगता है आपको। आम लाइफ में आप नहीं सीखते कि जो है हारने के बाद क्या फीलिंग होती है, ये सिर्फ आपको स्पोर्ट्स ही सिखा सकती है कि हारने के बाद फीलिंग क्या होती है। कुछ खेल ऐसे हैं जिसमें मार्शल आर्ट के ले लें या बॉक्सिंग है, दीगर हैं जिसमें एक दूसरे को हिटिंग भी करते हैं, पंचिंग भी करते हैं। उसके बाद हारने और जीतने के बावजूद भी हम शेक हैंड कर रहे होते हैं, एक दूसरे को अप्रिशिएट कर रहे होते हैं, तो उसे ही कहते हैं स्पोर्ट्समैन स्पिरिट। और ये आपको सिर्फ स्पोर्ट्स में ही नजर आएगी, बाकी दुनिया के दीगर जितने भी शोबे जाते हैं हाँ। उसमें किसी में भी आपको ये चीज़ नजर नहीं आएगी कि हारने के बाद आप एक दूसरे को अप्रिशिएट करना, बर्दाश्त करना, ठीक है ना, और उसके बाद फीलिंग क्या होती है आपकी, वो फिर उसके बाद एक पूरा प्रोसीजर है कि आप उसके लिए जो एक थोड़ा सा मैं एक वाकया सुनाऊं आपको। माइकल जॉनसन थे, प्लीज प्लीज, ओलंपिक चैंपियन हुए वो, तो डोपिंग जो है वो जो है उन्होंने शायद की थी या नहीं की थी, बहरहाल उसके अंदर उनसे जो वो मेडल वापस ले लिया गया। अच्छा, ठीक है ना, कि भाई आपने जो है वो मेडिसिन लिए और जो है वो आप जो है अपना मेडल दे दें, तो मेडल उनसे ले लिया। उसके बाद उन्होंने पूरे 4 साल है, कोई पहाड़ी इलाका था, वहाँ कोई ग्राउंड था, उधर उन्होंने ट्रेनिंग की। उन्होंने पूरी दुनिया से कट ऑफ हो गए, वो किसी किस्म का कोई सोशल रिलेशन नहीं रखा, कुछ नहीं रखा है। 4 साल के बाद वो दोबारा आए और दोबारा उन्होंने गोल्ड मेडल जीता और वर्ल्ड रिकॉर्ड कायम किया। तो मकसद आप ये देखेंगे कि लोगों की डेडिकेशन, कितनी डेडिकेशन होती है, फिर जाके वो सक्सेस हासिल करते हैं। ऐसे ही एक स्विमर का है कि स्विमर ने जो वो 1972 के अंदर वो जो है उसने पहली दफ़ा हिस्सा लिया ओलंपिक में और वो एक भी मेडल नहीं जीत सका। उसके बाद उसने उसी के अंदर जो है तहिया किया कि भाई जो मैंने जो है वो अगले ओलंपिक के अंदर जो है वो मेडल लेना है, तो उसने 10 मेडल हासिल किए ओलंपिक के अंदर। तो ये सारी चीजें जो है वो देखें, हाँ। जो सर ने बताया कि कैरेक्टर बनाना, मोटिवेशन, तो इंस्पिरेशन कहीं ना कहीं से मिलती है। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। असांखे जेको आहे न पेशेंस लेवल जे बारे में जेकॾहिं सिखणो आहे त पोइ असांखे स्पोर्ट्स जी तरफ़ अॻियां वधिणो पवंदो। हूअं बि चयो वेंदो आहे त जिथे असां ग्राउंड्स जी ॻाल्हि कंदा आहियूं उहा आबाद आहिनि त पोइ अस्पतालूं हुते असां वीराने ॾिसंदा आहियूं, पर असां वटि अनफॉर्चुनेटली जॾहिं बेंगलोर सिस्टम जी ॻाल्हि कंदा आहियूं त स्कूल्स जेको आहे सो हिकिड़े बेंगलोर सिस्टम में थी विया आहिनि, त उते रांदि वारो जेको माहौल आहे न उन में असां ॾाढी घटिताई ॾिसूं पिया। डॉक्टर राज शानी साहब, तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदमि। एडमिनिस्ट्रेशन जी तरफ़ अॻियां वधणु, उते पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियणु, केतिरो मुतमइन आहियो, ऐं उते जेकॾहिं ख़ासि तौर ते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले सां ॻाल्हि कजे थी त इदारे में केतिरी बहितरी ॾिसो पिया, इदारे खे कीअं हुअणु घुरिजे? ॾिसो, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वॾो शानदार इदारो आहे। इहो सिंधी ॿोली एक्ट 1972 जे न रिफ्लेक्शन में उनमें ठहियलु आहे। सिंधी ॿोली जे प्रोमोशन जे लाइ, सिंधी ॿोली जे वाध वीज जे लाइ उनजो टास्क ॾाढो वॾो आहे ऐं उनमें कमु बि ॾाढो सुठो माज़ी में थियो आहे। डॉक्टर नबी ख़ान बलोच उनजो फाउंडर चेयरमैन रहियो। उनखां पोइ डॉक्टर अलाना साहब, अमर जलील साहब ऐं ॿिया अब्दुल कादिर जूनेजो साहब इन लेवल जा अदीब उनजा चेयरमैन रहिया आहिनि। हाणे डॉक्टर इसाक समेजो साहब उनजो चेयरमैन आहिनि। उनमें कमु असां ॾाढो सुठो थियो बि आहे, अञा करण जी ज़रूरत पए। ख़ासि तौर सिंधी ॿोली जेको बिगाड़ आहे मीडिया में, अख़बारुनि में या इवन जेके सुध समाज जा ॿिया ज़रिया आहिनि, उते उनखे कंट्रोल करण जी थोरी रहनुमाई जी ज़रूरत आहे। कंट्रोल त हाणे अथॉरिटी सजेशन्स ॾेई सघंदी, त थोरी वॉच रखे सघे थी, ॿियो हुन कंट्रोल कोन था करे सघूं। उन में थोरो असांखे कमु करण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ॿियो जेको असांजो टारगेट आहे, जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि न सिंध में, वॾनि शहरनि में, हैदराबाद, कराची में, उहे उते वॾी हिकिड़ी स्ट्रगल करणी थी पए। हाणे एक्ट बि आहे त भाउ सिंधी ॿोली तव्हांखे पढ़ाइणी आहे क्लास 4 खां वठी 12 ताईं। उते पोइ असांखे स्ट्रगल करणी थी पए। हाणे रिसेंटली डॉक्टर इसाक समेज साहब जी अॻुवाणी में एजुकेशन डिपार्टमेंट सां मिली करे, उनजो जेको डायरेक्टोरेट प्राइवेट इंस्टीट्यूशन्स आहे उन्हनि सां मिली करे असां थोरो हिकु मैकेनिज़म ठाहिण जी कोशिशि कई आहे त उन्हनि खे थोरो ज़ोरबार कयूं, उनखे पाबंद कयूं त उहे अचनि, उन सिस्टम में अचनि, सिंधी पढ़ाइनि। सो उन में बि असांखे अञा कमु करण जी ज़रूरत आहे। थोरी घणी कामयाबी मिली आहे,
पर अञा थोरो कमु करण जी ज़रूरत आहे। ॿियो जेको वॾो चैलेंज आहे अॼुकल्ह जी जेका जदीद जेको दौरु अची वियो आहे उन में जेको आहे सो सिंधी ॿोलीअ खे प्रमोट करणु, उनखे जेके कम्युनिकेशन जा जेके जदीद ज़रिया आहिनि उते उनखे लाहिणु, उनखे मुतारिफ़ कराइणु काफ़ी क़दुरु उन में थी वई आहे। तव्हां ॾिसो था तव्हां मोबाइल ते बि जेको आहे सो सिंधी में टाइप करे सघो था, गूगल ते बि तव्हांखे काफ़ी सारी शयूं, चैट जीपीटी वग़ैरह इन्हनि ते तव्हांखे काफ़ी सारी शयूं मिलंदियूं। अञा बि उन में थोरो कमु करण जी ज़रूरत आहे। उन ते वर्किंग हले थी पई, काफ़ी कमु हले थो पियो। इन पासे खे बि माना हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तव्हांजी जेके रीजनल लैंग्वेजिस आहिनि, उर्दू आहे या पश्तो आहे या पंजाबी आहे, उनजे भेट में असां उन खां फॉर्वड आहियूं उन जदीद टेक्नोलॉजी जे हिसाब सां। पर अञा असांखे कमु करण जी ज़रूरत आहे, उहो उन में कमु हले थो, कंदासीं इंशाअल्लाह। सही सही, छो त सर हींअर जेका दौरु आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे ऐं मशीनरी दौरु जंहिंखे पाण चऊं था, किताबनि ते पाण जेको आहे सो उन तरह मढ़े नथा सघूं, त ऐं सम्झो था टेक्नोलॉजी में बि उन तरह जेको आहे सो कमु कयो वञे पियो ॿोलीअ जे हवाले सां। ॿोलीअ जा असां काफ़ी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां असांजी वेबसाइट ठहियलु आहे, उनमें असां काफ़ी सारा असांजा किताब ऑनलाइन आहिनि। तव्हां क्लिक कंदो, पंहिंजी पसंदि जो किताब लिखंदो, तव्हांजे मां विज़िट करे चुकी आहियां। काफ़ी सारा आंदा आहिनि, काफ़ी सारा उन में रखण जी ज़रूरत आहे। इहो असां कोशिशि कयूं था पिया त असां इन बद में पुठियां न रहूं। उहे रिसोर्सिस जेके बि लिटरेरी आहिनि, ॿोलीअ जा जेके बि रिसोर्सिस आहिनि उहो उते रखूं, ऑनलाइन रखूं, दुनिया जे कंहिं बि कुंड मां माण्हू क्लिक करे ऐं जेको आहे सो उन मां मुस्तफ़ीज़ थी सघे, पंहिंजा सजेशन्स ॾेई सघे। अगेन मां इहो चवंदुसि त बहितरी जी गुंजाइश हमेशह रहे थी, हमेशह रहे थी। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, ॿोलीअ में सर उहा खोट केतिरी ॾिसो पिया हिन पंहिंजे प्राइवेट स्कूल सिस्टम्स जे करे, या इवन असां जेको आहे सो जॾहिं इदारनि में ॻाल्हायूं था हिकु सीट ते वेही करे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजूं बि त उहे रूट्स जुड़ियल आहिनि न, जिन इदारनि में पढ़िया आहियूं उते बि त ॿोली जी किथे न किथे का घटिताई ज़रूरु पेश आई आहे, जो असां न चाहींदे बि उहे इंग्लिश जा लफ़्ज़ पंहिंजे ॻाल्हाइण में जेको आहे इस्तेमालु करियूं था। जी प्लीज़। हा, उन में ॾिसो त इंग्लिश जा लफ़्ज़ विझण या उन में ॻाल्हाइण में को मुंहिंजे ख़्याल में एॾो घणो हर्ज न हुजणु घुरिजे, साफ़ु सुथरी ॿोली ॻाल्हाइणु घुरिजे। पर हाणे दौरु अहिड़ो अची वियो आहे जो माण्हू न चाहींदे बि जीअं तव्हां चयो न त ॿई ॿोली जा लफ़्ज़ माण्हू ॻाल्हाए थो विझे। प्राइवेट इंस्टीट्यूशन जी त जेका तव्हां ॻाल्हि कई आहे प्राइवेट स्कूल्स जी, उन में वाक़ई में असांखे सीरियस न उते कमु करण जी ज़रूरत आहे। असां कमु कयूं था उते रिटर्न घटि थो मिले, छो त प्राइवेट इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि स्कूल्स, जी हा, उहे असांजे कंट्रोल में कोन्हनि के न, अथॉरिटी जे कंट्रोल में न आहिनि। बिल्कुलु मोस्टली उहे आहिनि एजुकेशन ऐं लिटरेसी डिपार्टमेंट जे कंट्रोल में। उनजो वरी ज़ेली जेको डिपार्टमेंट ठहियलु आहे, डायरेक्टोरेट ऑफ प्राइवेट इंस्टीट्यूशन्स, उहे डायरेक्ट उनजे कंट्रोल में अचनि था। हाणे असां हिते वॉच कंदासीं, पोइ वरी उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त भई हीअ इम्प्लीमेंट नथा कनि, पोइ हाणे वरी उन्हनि जी ज़िमेदारी ठहे थी त उहो उते उहा शइ इम्प्लीमेंट कनि। डायरेक्ट असां स्कूल्स खे नथा चई सघूं, इंस्ट्रक्शन नथा ॾेई सघूं। हा, त इन मद में जेको आहे मुंहिंजे हिसाब सां सरकार खे थोरो पंहिंजी पॉलिसी रिवाइज़ करणु घुरिजे। एक्ट मौजूदु आहे, कानून मौजूदु आहे, त पोइ उन ते इम्प्लीमेंट करण जी कहिड़ी हर्ज आहे। देरि न कयो, स्कूल क्लोज़ कयो, सिंधी नथो पढ़ाए को स्कूल, ऐं बावजूदु नोटिस ॾियण जे उहो नथो करे, त उनखे तव्हां क्लोज़ कयो। आहे उन में एक्ट में आहे, रूल में आहे। सही सही, इहो असांखे थोरो बिल्कुलु बिल्कुलु एक्ट जेकॾहिं ठहियलु आहे त उहो इम्प्लीमेंट थियणु घुरिजे। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा सर, ॿोली हिकिड़ो त हर जॻह ते न असां जाम शुरू खां यूनिवर्सिटीज़ खां जॾहिं हैदराबाद जी तरफ़ अची रहिया हूंदा आहियूं त हर जॻह ते लिखियलु हूंदो आहे सिंधी लिखो, सिंधी पढ़ो, सिंधी ॻाल्हायो। त सिंधी लिखण में बि दुश्वारियूं पेश अचनि थियूं, मुश्किलातूं पेश अचनि थियूं, उनजे पोयां छा कारण आहिनि? ॾिसो, जेको तव्हां इंसान ते उनजो इर्द गिर्द जेको माहौल आहे न, उहो ॾाढो असरु करे थो। उन में ॿोली बि में अची थी वञे न। तव्हांजी सराउंडिंग में जेकॾहिं ॿोली उहा मयारी न ॻाल्हाई वेंदी, या सिंधी न ॻाल्हाई वेंदी, उर्दू या ॿी कंहिं लैंग्वेज खे फोकियत ॾिनी वेंदी, त ज़ाहिर आहे उनजो तव्हां ते न अफेक्ट पवंदो। नंबर हिकु। ॿियो, घरनि में माहौल तव्हां ॾिसो था त उहो थोरो मॉडर्न क़िस्म जो आहे, उहो मिक्स ॿोलियूं ॻाल्हायूं। ॿी ॻाल्हि त इहा वरी हिकिड़ी ॾाढी ॾुखाइती ॻाल्हि आहे त हिकिड़ा असांजूं जेके फैमिलीज़ आहिनि उहे ॼाणी वाणी बहितर पेश करण जे लाइ उहो कनि था पिया, त सिंधी न ॻाल्हायूं, घर में उर्दू ॻाल्हायूं, ज़ाहिर आहे उनजो इफेक्ट तव्हां ते बि थींदो, ॿार ते बि थींदो, वॾे ते बि थींदो। उनखे थोरो पाण असांजी फैमिलीज़ खे करणु घुरिजे। ॿी ॻाल्हि जेका तव्हां सिंधी सिखण जी ॻाल्हि कई, त उहो ॾाढी हिकिड़ी
मां तव्हांखे काराइती ॻाल्हि ॿुधायां त असां हाणे हिते सिंधी सिखण जा क्लासिस शुरू कया आहिनि। सही सही सर, मां हितां खां ई कंटिन्यू कंदमि। मां ज़रूरु चाहींदमि त तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंप्लीट कयो ऐं मूंखे लॻे पियो त ॾाढी इंफॉर्मेटिव ॻाल्हि बि आहे, छो त क्लासिस हलनि पिया त इहा ॻाल्हि बि असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचणु खपे त जीअं जेके नौजवान ॿुधनि पिया त उहे अचनि ऐं क्लासिस बि वठनि। पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, सो न्यूज़ ॿुधूं था। व्यूवर्स प्रोग्राम में साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो। सोना बोरान DAP बोरान जी हिक जेतिरी तक़सीम वधीक फिलफोर पैदावार भरपूर। ख़बरूं ॾिसूं था, हुन खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे महिरबानी कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में सिंधी ॿोली लिखो, सिंधी ॿोली ॻाल्हायो, सिंधी पढ़ो। ऐं पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी ॿोलीअ में हूअं बि इंसानु जेतिरो सिखी सघे थो कंहिं धारी ॿोलीअ में कोन थो सिखी सघे। ॿोलियूं सभु सुठियूं आहिनि, ॿोलियूं सभु बहितरीन आहिनि, सभु ॿोलियूं सिखणु घुरिजनि। जेका ॿोली तव्हांखे वणे थी तव्हां उनजे लाइ कोशिशि कयो। ॿोली मूंखे लॻे थो किथे बि रहिजे थो न, उते कहिड़ी बि ॿोली हुजे, 6 महीना काफ़ी हूंदा आहिनि। तव्हां किथे बि रहो था, एतिरो इंसानु थी वेंदो आहे त तव्हां उतां जी ॿोली सम्झी वञो या पंहिंजी ॻाल्हि डिलीवर करे सघो, एतिरा क़ाबिल पाण बणिजी वेंदा आहियूं। पर पंहिंजी ॿोलीअ में महारत हासिलु करणु ज़रूरी आहे। जी, प्रोग्राम में तावन बि मौजूदु आहे सोना यूरिया जो। इन साथ सां प्रोग्राम में अॻियां वधूं था। डॉक्टर राज़ शाहणी साहब मौजूदु आहिनि। जी सर, मां कंटिन्यू ॻाल्हि खे तव्हां सिंधी सिखिया वारी ॻाल्हि पे कई त हुन में थोरी दिक़त आहिनि। त हाणे सिंधी सिखिया जा असां वटि मर्कज़ हैदराबाद में बि खुलियल आहे, कराची में बि आहे, सखर में बि आहे। ऐं हिन प्रोग्राम जी तवसत सां सभिनी खे दावत ॾींदुमि त असां 3 महीननि जो महीने जो कोर्स हुनमें न इनिशियली कराईंदा आहियूं। उनमें असांखे ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिले थो। कराची मां बि असांजो टारगेट जेको हूंदो आहे पर जेको आहे सो क्लास जे हिसाब सां कैंडिडेट असां अची था वञनि, हैदराबाद में बि अची था वञनि, सखर में बि अची था वञनि। हाणे जेकॾहिं कंहिंखे को का दिक़त आहे, उहो इवनिंग में क्लासिस हूंदा आहिनि, तव्हांजो रेगुलर उन ते इफेक्ट बि कोन्ह कंदा। हुन ते को जॉब आहे या कंहिंखे ॿी का मसरूफ़ियत आहे, एजुकेशन आहे, तालीम आहे, उहो शाम जो रखंदा आहियूं 4-5 वॻे। त उहे नौजवान हलिया अचनि, नौजवान हुजनि, न्याणियूं हुजनि, नीगर हुजनि, हलिया अचनि। सिख्या जो हिकिड़ो जहान आहे, हुनमें माण्हू जेतिरो ईंदो, जेतिरो सिखण जी जुस्तजू रखंदो, ओतिरो सिखी वठंदो। ॿोली आहे, हुनजा ज़ाहिर हिकिड़ा 5 लवाज़मात आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿोली ॻाल्हाई थी वञे, ॿी ॿोली लिखी थी वञे, उनमें थोरा तव्हां लिखंदो त उनमें वरी तव्हांखे ग्रामेटिकल ऐं ॿियूं सभु शयुनि जो लिहाज़ रखिणो पवंदो। ॻाल्हाए थो त माण्हू रफ बि कॾहिं ॻाल्हाए थो वञे। पर कंहिंखे बि का इन मद में का सिखण वग़ैरह जी जेकॾहिं तव्हां ॿुधायो पिया त दिक़त आहिनि त हलिया अचो। हिन प्रोग्राम सां ख़ासि तौर जाम अची क्लासिस केतिरा ॾींहं हलंदा आहिनि? 3 महीननि जो कोर्स हूंदो आहे असांखे। हिकिड़ो 3 महीननि जो कोर्स आहे, ॿियो हिकिड़ो महीने जो कोर्स आहे। महीने जो कोर्स बि कराईंदा आहियूं, 3 महीननि जो कोर्स कराईंदा आहियूं। 2 कलाक शाम जो इवनिंग में आहिनि। पोइ इनिशियली असां हुनखे स्टार्ट कयो आहे। उनजा 3-4 फेज़ असां कंप्लीट करे चुका आहियूं। हाणे शायदि 5 फेज़ में या 4th फेज़ में। ज़बरदस्त ज़बरदस्त। त उनमें नौजवान हलिया अचनि, ज़बरदस्त, ॿोली सिखनि, बिल्कुलु बिल्कुलु इम्प्रूवमेंट ईंदी, उहो सिखंदा, पंहिंजी शयुनि खे वेझो थींदा, पंहिंजे कल्चर खे वेझो थींदा, पंहिंजी ॿोली सां आशनाई थींदी। माण्हू हिकिड़ो हा, सिखण जो मरहलो त उअं ई चयो वेंदो आहे न त हमेशह ई तव्हां सिखी सघो था, हुनजी का एज न आहे, किथे फुल स्टॉप नथो लॻे। केतिरा स्टूडेंट्स अचनि था सर, तादाद केतिरो आहे? असां 40 खां 50 जो रखियो आहे। पोइ 40 बि अची था वञनि, 30 बि अची था वञनि, 50 बि अची था वञनि। हाणे करंटली असां कल्ह 2 ॾींहं खां 2-3 ॾींहं पहिरें खां असांजा हाणे जो फेज़ शुरू कयो आहे। उन डेटा कलेक्ट कोन कई आहे, पर मतिलबु क्लास में उते प्रेजेंस काफ़ी सारी आहे, अची था वञनि 30, 40, 50 ज़बरदस्त ॿार अची वेंदा आहिनि, सभु अची वेंदा आहिनि। ठीकु आहे, तमामु सुठो तमामु सुठो। सर, इनरोलमेंट जो छा प्रोसेस आहे? कोई स्टूडेंट अचे थो क्लासिस वठणु चाहे? असां अनाउंस कंदा आहियूं वेबसाइट ते। ओके, उतां हिकिड़ो फॉर्म ॾींदा आहियूं, उहो फॉर्म फिल कंदा आहिनि ऐं पोइ उनजे हिसाब सां उनखे शार्ट लिस्ट करे वठंदा आहियूं। जेकॾहिं को अंग वधीक अची वेंदो आहे त पोइ उनखे वरी कंहिं नेक्स्ट फेज़ में ठीकु आहे, ठीकु आहे, ज़बरदस्त। एॾो को न आहे हुनमें, न को फी आहे, न का शइ आहे, कुझु कोन्हे। असां पंहिंजे तरफ़ां जेको कुझु वरी सहूलियत ॾियणु चाहींदा आहियूं त उहो ॾेई वठंदा आहियूं। ज़बरदस्त। अच्छा नाज़रीन, प्रोग्राम फेसबुक ते बि हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां। तव्हांखे यूट्यूब ते चैनल बि मिलंदो, तव्हां उते बि रिपीट में प्रोग्राम ॾिसी सघो था। रोज़ जी बुनियाद ते तव्हां काफ़ी सारा कमेंट्स बि कंदा आहियो। तव्हां सभिनीनि जी महिरबानी जो तव्हां साथ निभाईंदा हलंदा आहियो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो साथ हूंदो आहे त
त तमामु घणो सुठो लॻंदो आहे। ईअं ई तव्हां लाइक कंदा कयो, ईअं तव्हां शेयर कंदा कयो, जो पंहिंजो प्रोग्राम आहे प्रोग्राम में हमी शामिल बि थी सघो था। अॻियां वधूं था, SM नदीम साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। असां हॉकी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हॉकी ऐं वॉलीबॉल जे हवाले सां थोरो मां चाहींदसि त तव्हां एक्सप्लेन कयो किथे किथे गेम्स हलनि पियूं। जी देखिए, हमारी हॉकी जो है हमारा कौमी खेल है और मैं ये समझता हूँ सबसे ज़्यादा जवाल पजीर यही रहा है पिछले अदवार में। अब उसके क्या कॉजेज़ थे कि उसको सही तरह जो हॉकी को सही तरह हैंडल नहीं किया गया या ग्रास रूट लेवल के ऊपर जो है उस पर काम नहीं किया गया। तो अब ये कि थोड़े से पाकिस्तान की टीम ने जो है वो कुछ बेहतर परफॉर्मेंस दी है। नेशनल कप हुआ था, उसके अंदर जो वो पाकिस्तान जो फाइनल के अंदर ऑल्दो हार गया न्यूजीलैंड से, लेकिन पाकिस्तान की परफॉर्मेंस बड़ी शानदार रही और पाकिस्तान के जो प्लेयर्स थे उन्होंने अपने खेल से प्रूव किया कि वाकई में हमारा ये कौमी खेल है। अच्छा, कुछ बजटिंग का भी है कि पाकिस्तानी स्पोर्ट्स बोर्ड से इनका कोई बजट का इशू रहता है हर दफ़ा। तो अब कुछ प्राइवेट लोग जो हैं मुख्तलिफ कंपनीज़ के वो आ गए हैं, उन्होंने इसका जो है वो बेड़ा उठाया कि भाई हम जो है वो हॉकी के प्लेयर्स को मंथली सैलरी भी देंगे और हॉकी को जो है फुली तौर पर जो है वो सपोर्ट करेंगे। तो एक ये अच्छा इनिशिएटिव है हॉकी के हवाले से। और पाकिस्तान अंडर 18 टीम जो है वो जनूबी कोरिया के अंदर जो है वो हॉकी की वो खेल रही है। उसमें भी पाकिस्तान ने जो शुरू के 2 मैचेस जीते हैं, श्रीलंका को हराया है और उसके अलावा मलेशिया को, अब पाकिस्तान का बांग्लादेश से मैच था। तो ये है कि ग्रास रूट लेवल पर भी आप कह लें कि पाथवे है ये हमारा अंडर 18 जो कहलाता है, इस लेवल पर भी और सीनियर लेवल पर भी पाकिस्तान की हॉकी की टीम जो है वो शानदार परफॉर्म कर रही है। और कभी उम्मीद है कि आने वाले ओलंपिक में या वर्ल्ड कप के अंदर पाकिस्तान जो है वो जो पुराना पाकिस्तान का जो एक खोया हुआ मुकाम है वो दोबारा हासिल करेंगे। ऐसी जगह अगर वॉलीबॉल का देखें तो वॉलीबॉल भी एशियन लेवल के ऊपर पाकिस्तान ने जो वो भी पाकिस्तान फाइनल में आ रहा है बहरीन से, उसमें भी पाकिस्तान की परफॉर्मेंस जो है शानदार रही। पाकिस्तान ने सेमीफाइनल में जो लास्ट टाइम की जो डिफेंडिंग चैंपियन थी कतर की टीम, अच्छा कतर की, वो कतर के लोकल लोग नहीं होते, वो मुख्तलिफ कंट्रीज़ के होते हैं, उनको नेशनैलिटी देते हैं, वो जो प्लेयर्स होते हैं अच्छे प्लेयर्स होते हैं, तो उनको अच्छा अमाउंट देते हैं और वो सारी चीज़, तो फिर वो टीम बनाते हैं। तो पाकिस्तान वॉलीबॉल टीम ने भी जो है वो बड़ी शानदार परफॉर्मेंस दी है और उनको जो मैं खराज तहसीन पेश करूँगा कि जो वो इतना अच्छा परफॉर्म करे। और पिछले ये नहीं कि ये इस टूर्नामेंट में पिछले 3-4 साल से जो पाकिस्तान वॉलीबॉल की टीम बड़ा अच्छा परफॉर्म कर रही है। जी बिल्कुल। अच्छा, SM नदीम साहब, हम स्कूल्स की बात करें, बेंगलोर सिस्टम की बात करें, वहाँ तो स्पोर्ट्स नज़र ही नहीं आती ना कहीं। आप क्या समझते हैं कितना अहम है कि बच्चों को जो है स्पोर्ट्स की तरफ भी लाना चाहिए? देखें, कहते हैं कि फिजिकल एजुकेशन इज़ ए इंटीग्रल पार्ट ऑफ जनरल एजुकेशन। बिल्कुल बिल्कुल, ठीक है कि ये एक जो वो बहुत लाजमी जुज़ है जनरल एजुकेशन का। मैं आपको बताऊँ, देखें दुनिया के अंदर जितने भी आप सेलिब्रिटी देख लें जी, वो आपको ज़्यादातर स्पोर्ट्स के अंदर नज़र आएंगे। ठीक है, अगर 1-2 बच्चों का कैरियर अगर स्पोर्ट्स में बन जाता है, इसकी बाकायदा फिजिकल एजुकेशन में मास्टर्स भी हो रहा है, PhD भी हो रहा है। ठीक है, सबसे पहले तो इसको चाहिए कि ये जो 9th और मैट्रिक और फर्स्ट ईयर इंटर, उसमें एज ए सब्जेक्ट जो है को जो है फिजिकल एजुकेशन को इंक्लूड करें, चाहे वो गवर्नमेंट ऑफ सिंध है या पाकिस्तान, ताकि जो है बच्चों को जो है उसमें सिर्फ स्पोर्ट्स से नहीं करवाते हैं, उसके अलावा और बहुत सारे सब्जेक्ट हैं, बहुत सारी चीज़ें हैं जो पढ़ाई जाती हैं और बच्चों को जो है समझाई जाती हैं और उसका बाकायदा प्रैक्टिकल होता है। बिल्कुल। जो आपने कहा कि स्कूल के अंदर सारे दिन देखें, हमारे यहाँ जो पाकिस्तान जो है वो कोई इतना खुशहाल मुल्क नहीं है, गरीब मुल्क है। घरेलू मामलात आप देख लें तो माशी तौर पर लोग जो है परेशान हैं। ठीक है, और बाहर आप जाएं जॉब के हवाले से तो भी परेशान है। तो एक जो वो नेचुरल जो खुशी है ना, इंटरनल जो फीलिंग जो बाहर आती है बच्चे की, वो स्पोर्ट्स में ही आती है। आप मिसाल के तौर पर अगर कोई स्विमिंग करने जाता है और अगर स्विमिंग पूल में डिप करता है या जंप करता है तो उसकी फीलिंग बिल्कुल चेंज हो जाती है। क्यों चेंज हो जाती है? कि ये एक नेचुरल जो है वो प्रोसेस होता है। तो ऐसी बच्चों को जो स्कूलों के अंदर स्पोर्ट्स की एक्टिविटी करवाना इसलिए ज़रूरी है कि जो उनके अंदर स्ट्रेस आया हुआ है या कोई चिड़चिड़ापन है या कोई एंजाइटी है, वो सारी चीज़ें जो है वो रिलीज़ करती है स्पोर्ट्स। आप जो पढ़ के भी बच्चे अभी इतने भारी भारी बैग लेकर जाते हैं, पता नहीं कितना तो उनके वो सब्जेक्ट होते हैं, मज़ामीन होते हैं, फिर उसकी किताबें, रजिस्टर, जर्नल, इतना ओवर बर्डन किया हुआ होता है बच्चे को। अच्छा, एक उसमें स्ट्रेस में रहते हैं, फिर घर के अंदर भी घर हर बच्चे का तो नहीं है कि उसके अंदर लान हो या कोई ग्राउंड हो या बड़े बड़े कमरे हों, छोटे छोटे घरों में रहते हैं बच्चे। ठीक है, तो उनको जो है बहुत ज़्यादा ज़रूरत है कि आप जो है वो स्पोर्ट्स की एक्टिविटी कराएं
ताकि उनकी जो डेली रूटीन है उसमें भी चेंज आए और जो बिल्कुल फ्रेश माइंड के साथ वो घर पर जाए। ॿार जी अवसर जे लाइ तमामु ज़रूरी आहे त हर तरफ़ जेको आहे न उनखे बैलेंस्ड वे सां हलाइजे त उहो ॿार जेको आहे ॾाढो एक्टिवली तव्हां वर्क कंदे हुन ॿार खे ॾिसी रहिया हूंदा आहियो। अच्छा सर, तालीम ऐं गॾो गॾु रांदियूं, मां चाहींदसि हिन बाबति बि अव्हां ॻाल्हायो। अव्हां जो तालुक़ु जीअं त ॻोठ सां रहियो आहे ऐं वरी शहरी ज़िंदगी बि माशाअल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां हुनखे ॾिठो आहे। तालीम जे मैदान सां ॾाढा जुड़ियल रहिया आहियो, दर्सो तदरीस सां। त मां चाहींदसि त तालीम ऐं रांदियुनि बाबति बि तव्हां थोरो ॻाल्हायो। असांजी जेका ॻाल्हि कई आहे त रांदियूं जेके आहिनि उहे तालीम जो हिसो आहिनि। जीअं फिज़िकल इंस्ट्रक्टर मुंहिंजे ख्याल में अभी भी अपॉइंट कर PTI फिज़िकल वो एक तो स्पोर्ट्स में भी थोड़ी बहुत इन्वॉल्वमेंट होती है तो वो उन सां छा थींदो आहे त माण्हू जी हिकिड़ी ॿार जो हिकिड़ो ज़हन आहे उहो ॾाढो रिफ्रेश थींदो आहे न। त तालीम सां गॾु जेके स्पोर्ट्स जूं एक्टिविटीज़ आहिनि उहो तमामु ज़रूरी लाज़िम आहिनि ऐं उहो असां वटि हर स्कूल में हुजणु घुरिजे। ऐं न आहिनि उहे, जीअं तव्हां ॿुधायो न हिते बंगलनि में स्कूल्स आहिनि, ग्राउंड कोन्हनि के, त उनजो असरु पए थो ज़ाहिर आहे न ॿार जी एजुकेशन ते, ॿार जे मेंटल ग्रोथ ते, कदबुत ते, मेंटल ग्रोथ ते, हेल्थ ते इवन न। त उनजे करे इहो एजुकेशन सां गॾु स्पोर्ट्स जो बिल्कुलु सुबंध आहे। उनजो लाज़िम मलज़ूम जीअं खणी चइजे न त उहो उनजो तालुक़ु आहे। हा, त बिल्कुलु उहो हुजणु घुरिजे, उहो हर स्कूल में हुजणु घुरिजे। ॻोठनि में त खणे पोइ माण्हू स्कूल में ग्राउंड न आहे त ॿार वञी खेॾे थो, शहरनि में स्पेशली इहो वॾो मसइलो आहे। इहो अगेन असांजी जेके पॉलिसीस आहे, जेके पॉलिटिशियंस आहिनि या इदारा आहिनि उन्हनि खे करणु घुरिजे। इहो सिस्टम बंदि करणु घुरिजे। स्पेशली सर जॾहिं स्कूल्स जी रजिस्ट्रेशन थींदी आहे त घटि में घटि जेका बिल्डिंग आहे न उनखे थोरो सुहिणे नमूने सां सम्झाइण जी ज़रूरत मौजूदु आहे। तव्हांजो डायरेक्ट प्राइवेट इंस्टीट्यूशन्स जो जेकॾहिं ला खणी ॾिसंदो न उन में सभु शइ मौजूदु आहे, पर मसइलो इम्प्लीमेंटेशन जो आहे। इम्प्लीमेंटेशन में कहिड़ी का हर्डल थी अचे, कहिड़ी रंडक थी अचे, कहिड़ी मसइलियत आहे, उहो त वरी उहे माण्हू ॿुधाए सघंदा। पाकिस्तान में त ख़ैर इहो तमामु वॾो मसइलो ई आहे हर जॻह ते। उनखे टोड़णु घुरिजे मुंहिंजे ख़्याल में। दुनिया अलाए ॿिए पासे हली वई आहे, सही पिया चओ, ॾाढी तरक़ी तरफ़ हली वई आहे न। त हाणे असां हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो कंपनी हिकिड़ी या हिकिड़ो इदारो पंहिंजो कोई स्कूल खोलणु थो चाहे, पूरो सिस्टम लॻाइणु थो चाहे, त उनखे पोइ उहो स्पोर्ट्स जो ग्राउंड हायर करण या ठाहिण में कहिड़ो मसइलो को हर्ज न हुजणु घुरिजे। हाँ, बिल्कुल बिल्कुल। उसके पास नहीं है, वो ग्राउंड नहीं है, तो कहीं से हमें शेड्यूल में लिख के दे कि फला जगह पे ग्राउंड है, हमारे बच्चे उधर जाएंगे फला टाइम पे, फला टाइम पे। न बिल्कुल बिल्कुल, रास्ता तो खोड़ सारा आहिनि, कम त थी सघे थो, पर कम करण जी विल हुजणु घुरिजे। तव्हांजो स्कूल बंगले में ई आहे त असांखे शेड्यूल ॾियो न, त तव्हां न्याज़ स्ट्रीम में हलिया वञो, हिते स्पोर्ट्स हैदराबाद जी मिसाल थो ॾियां, वाबड़ा स्पोर्ट्स ग्राउंड जी, उते तव्हां हलिया वञो, ॿुधायो असांखे बाबा असांजा ॿार फलाणे क्लास जा ॿार फलाणे टाइम ते जेको आहे वाबड़ा ग्राउंड। उहो ई न सर, वरी बि साॻी ॻाल्हि थी अचे त प्रायोरिटीज़ छा आहिनि, उहे साम्हूं अचे थी। प्राइवेट इंस्टीट्यूशन्स स्कूल्स जो त वॾो मसइलो इहो आहे त उहो पैसा कमाइण जी हुनमें बिज़नेस हिकिड़ो बणिजी वियो आहे जी। इन में को हर्ज न आहे। सरकार जी जेका कानून लवाज़मात आहिनि उन जो लिहाज़ नथा रखनि। जी सर, वधीक सर मां इहो तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त ऐं छा था सम्झो त हींअर जेको आहे सो घणो नॉवल पढ़ियो वञे थो, कहाणी या हिकिड़े मौज़ूअ ते किताब घणा जेको आहे सो रीड कया वञनि था, घणो छा ते कमु करण जी ज़रूरत आहे हिन वक़्त में? ॾिसो, मां जी इब्तिदा मां पोइट्री खां कई, पोइ मां तहक़ीक़ ॾे हलियो हुयुसि, त हाणे मुंहिंजी पसंदि जो शोबो तहक़ीक़ आहे। सिंध में अॼुकल्ह शाइरी मुंहिंजे ख़्याल में घणी कई बि थी वञे, उनजा किताब वधीक छपजनि था, शायदि पढ़िया बि वधीक था वञनि, उन मयार त कोन रहियो आहे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, मूंखे त जेका इंफॉर्मेशन आहे त शाइरी जा किताब जेका छपजण घटि थी विया आहिनि, थोरो नॉवल ते अञा बि कमु हले। हाणे त घटिजी विया आहिनि, हाणे त घटिजी वरी ॿियनि जे भेट में कहाणी ऐं नॉवल जे भेट में शाइरी जा किताब वधीक था छपजनि। त इहो घटिताई जो जेको असरु आहे उहो सभिनी ते पियो आहे, नॉवल ते बि पियो आहे, कहाणी ते पियो। हाणे असां वटि हाणे मां तव्हांखे छा ॿुधायां, हाणे किताब जेको माण्हू हिकिड़ो जंहिंमें हिकिड़ा वियन आहिनि, जंहिंमें हिकिड़ा ख़्याल आहिनि, हाणे उन्हनि खे माण्हू पढ़ण जे बजाए हाणे जेको माण्हू थो लिखे नॉवल तेल माल इशारो, हाणे उहो तेल माल इशारो सभ खां वधीक थो खपे। पोइ इहो जेको ओरिजिनल राइटर आहे उहो ॾाढो डिसर्ट थो थिए। उहो पोइ उहो जेको समाज जो जेका घुरिज आहे न, हाणे ज़ाहिर हिकिड़ो ओरिजिनल माण्हू जेको नज़रियाती माण्हू आहे, जेको क़ौम सां कमिटेड माण्हू आहे, उहो तेल मालिश त कोन लिखंदो न, उहो त हिकिड़ा ॿिया ख़्याल ॾींदो न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो समाज जी अॾावत चाहींदो।
त उनजे करे उहो किताबनि जे पढ़ण जो ओवरऑल बि जेको आहे सो रुझान घटिजी वियो आहे तमामु घणो। सो अॼुकल्ह माण्हू वरी सोशल मीडिया ॿियनि शयुनि ते उहो कंसिस्टेंसी सां कोन था कनि, बसि शॉर्ट टर्म जीअं खणी चइजे। मां त चवां थो इहो हिकिड़ी अॻिते हली असां हिकिड़ी खोखली दुनिया ॾिसंदासीं, ख़ासि तौर आर्टिफिशियल इंटेलिजेंसी जे हिसाब सां जेके आहिनि शयूं, त अॻिते हली दुनिया हिकिड़ी माना ख़्यालान खां खोखली थी वेंदी। सही 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 सर, मां इहो बि पुछणु चाहींदमि त नौजवाननि खे कीअं ॾिसो, जीअं त तव्हां चयो त शाइरी ते घणो कमु थिए पियो, हर कंहिंजा पंहिंजा सोशल अकाउंट्स आहिनि, यंग जेके अदीब आहिनि, शाइर आहिनि। हींअर बि रिसेंटली हिकु यंग छोकिरो आहे कबीर भील, उनजो किताबु जेको आहे सो पब्लिश थींदे ॾिठो। कीअं ॾिसो पिया नौजवाननि खे? न उहो कमु त कनि था, उनमें को शक कोन्हे त को लिखनि कोन था, उहो मयार कोन्हे को न, ॻाल्हि मयार जी आहे, मयार जी लिखण जी आहे। हाणे सिंधी में त वरी वॾो मसइलो इहो आहे त प्रोजेक्शन जा बि हिकिड़ा पंहिंजा आहिनि। तव्हांजी का पॉलिटिकल एफिलिएशन आहे, तव्हांजी का अदबी गिरोहबंदीअ सां को तालुक़ु आहे, त तव्हांखे उहो मथे आणण में देरि कोन कंदा, पोइ उन भले किताब में कुझु बि न हुजे। हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं बि आहिनि, बिल्कुलु हक़ीक़त आहे। सो ऐं ॿियो इहो आहे त मां ॿुधायो त मयारी शयूं नौजवान तमामु घटि थियूं अचनि थियूं, ईअं न आहे त नथियूं अचनि, अचणु बंदि थी वियो आहे, पर उनजो तइदादु घटिजी वियो आहे। उनजो तइदादु घटिजी वियो आहे त नतीजे तौरु रीडरशिप बि घटिजी वई आहे न। सही सही, मार्क्स, लेनिन, फ्राइड, उन ते ई कबीर भील जो मूं रिसेंटली किताबु ॾिठो। त माना चवण जो मक़सदु त उहे तहक़ीक़ी कम बि थियनि पिया, पर यानी घटि अहिड़ा नौजवान आहिनि जेके कमु कनि पिया आङुरियुनि ते ॻणण जेतिरा, न त मोस्टली त पाण ॾिसंदा आहियूं शाइरी या नॉवेल्स ते कमु थी रहियो हूंदो आहे। अच्छा सर, अव्हां जी नज़र में तहक़ीक़ छा आहे? तहक़ीक़ ते केतिरो कमु थियणु घुरिजे? ॾिसो, तहक़ीक़ हिकिड़ो ॾाढो दिलचस्प शोबो आहे न। उहो तहक़ीक़ ज़रिए असां शयुनि जी ओरिजिनलिटी, असलियत जेका आहे न, त उन ताईं पहुचंदा आहियूं। पोइ हाणे तव्हां कहिड़ो बि मौज़ू खणो, उन मौज़ू में जॾहिं प्रॉपर तव्हां तहक़ीक़ कंदो त पोइ मिसाल मां जो हुयो PhD जो मौज़ू सिंधी शाइरीअ ते सियासी समाजी तहरीकनि जा असां, ठीकु आहे। पोइ मां उन में हिकिड़ो पीरियड तय कयो 47 खां वठी 90s ताईं, पोइ उनखे शॉर्टलिस्ट कयो त इन दौर में कहिड़ियूं तहरीकूं रहियूं, तहरीकूं अॻियां कयूं, पोइ उन दौर में कहिड़ा शाइर रहिया, उन शाइरी पढ़ी। हाणे उन सां इहो थींदो आहे त तहक़ीक़ सां इहो थींदो आहे त शइ जी असलियत असांजे अॻियां न अची वेंदी आहे। उहा पॉज़िटिव बि थी सघे थी, नेगेटिव बि थी सघे थी, ऐं उहो ॾाढो दिलचस्प हिकिड़ो तहक़ीक़ आहे। ऐं तहक़ीक़ जी मद में ॾाढो कमु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं जेसीं ताईं असां पंहिंजे सक़ाफ़त जूं, पंहिंजे कल्चर जूं, पंहिंजे तहज़ीब जूं असली रुझान अॻियां न आणींदासीं, उहो पंहिंजे क़ौम जे अॻियां, दुनिया जे अॻियां, त तेसीं ताईं असांखे मञता बि कोन मिलंदी, असांजी तरक़ी बि कोन थी सघंदी। सही सही, बिल्कुलु। सो इहो जेको असांजी तहक़ीक़ जो शोबो आहे, हुन में नौजवाननि खे दिलचस्पी वठणु घुरिजे। मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती पहलुअनि खे, उनवाननि खे, मौज़ूअनि खे खणी उनखे निर्वार कनि, सिंधीअ में कनि, पोइ उनखे ट्रांसलेट करे इंग्लिश ताईं। सर, अव्हां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में माशाल्लाह सां हींअर एज़ अ सेक्रेटरी मौजूदु आहियो। तव्हांजी एजेंडा में अॻियां छा आहे? तव्हां केतिरो मतिलबु नौजवाननि जे लाइ कुझु सेमिनार्स, क्लासिस, तहक़ीक़ जे हवाले सां जेकॾहिं तव्हां कुझु ॿुधाइणु चाहियो? अपकमिंग वर्क जेको आहे तहक़ीक़ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो मौज़ू न आहे, तहक़ीक़ सेखारण जे हिसाब सां की वर्कशॉप वग़ैरह करणु, इहो असांजो हुन में न आहे। हुन में टारगेट्स में असांजो टारगेट आहे सिंधी ॿोलीअ जो प्रमोशन करणु, उनजो अफेक्टिव यूज़ करणु, जेको असांखे एक्ट में असांखे अख़्तियार ॾिनल आहे। क्लास 4 खां वठी 12 क्लास ताईं सिंधीअ जो पढ़ाइणु, उनखां पोइ दफ़्तरी ॿोली लिख पढ़ जेका आहे सिंधी। सर, उहा त ॻाल्हि वाज़े सम्झ में अचे थी त हीअ सिंधी ॿोली जो बाइख़्तियार इदारो आहे, पर तव्हांजो इंट्रस्टिंग जंहिं तव्हां कमु कयो पिया, तव्हांजो मौज़ू तहक़ीक़ आहे या हिस्ट्री जी मिसाल ॻाल्हि कजे, एडिशनल क्लासिस त हलाई सघजनि था, छा तव्हांजे एजेंडा में बिल्कुलु इन तरह को कमु न? एजेंडा में असांजा क्लासिस अॼुकल्ह हलनि था, मुख़्तलिफ़ तहक़ीक़ जे सिलसिले में असांजा क्लास हलिया आहिनि। गुज़िरियल 4-5 महीननि में काफ़ी असां वर्कशॉप्स कया आहिनि, 3-3 ॾींहंनि जा, ऐं उन तर्जुमे जा बि असां वर्कशॉप कराया आहिनि, तहक़ीक़ जा वर्कशॉप कराया आहिनि, तहक़ीक़ कीअं कजे उहो हाणे नेक्स्ट कंदासीं। पर मतिलबु असांजो टारगेट जेको आहे सो अञा ॿिया आहिनि, पर इहे एडिशनली असां कंदा आहियूं। कंदासीं, बिल्कुलु हाणे कंदासीं। वेबसाइट ते अनाउंस कंदासीं, ऐं सोशल मीडिया ते असांजो फेसबुक पेज वग़ैरह आहिनि, उते अनाउंस कंदासीं। जेके इंटरेस्टेड कैंडिडेट्स हूंदा, नौजवान हूंदा, असां बिल्कुलु उन्हनि खे कंदासीं। छो त अदब जूं सरगर्मियूं आहिनि, को भर्ज कोन्हे को। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी अदबी सरगर्मियूं करे सघे थी, हुन में को बि असांखे का पाबंदी कान्हे का। उन में हिकिड़ियूं असांजी प्रायोरिटीज़ हूंदियूं, उन्हनि खे
एकड़नि खे वधीक असांजो ध्यानु हूंदो, एकड़नि खे थोरो घटि एडिशनली। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, इहा ॻाल्हि त बिल्कुलु हाणे वाक़ई आहे। वर्कशॉप कया आहिनि, हाणे बि कंदासीं। ओके सर, ओके, पाण वधीक कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे, पर वक़्तु थी वियो आहे शुरूआत कमर्शियल ब्रेक जो। सो नाज़रीन, ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो। सोना यूरिया नीम कोन नाइट्रोजन सां भरपूर अॾो ई जीतनि खां तहफ़ुज़ ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे सोना यूरिया जो। सोना बोरान DAP बोरान जी कजे तरी तक़सीम, वधीक फिलफोर पैदावार भरपूर। अॻियां वधूं था SM नदीम साहब जी तरफ़ अॻियां वधंदासीं। सर, क्या चल रहा है, मतलब छुट्टियां हैं, जुलाई का मंथ, जून का मंथ गुजर गया, क्या एक्टिविटीज़ थी आपकी? बस ये जून के अंदर तो मैं इंगेज था। IBA सक्खर जो है जी, उन्होंने कोई टेस्ट वगैरह लिए थे जो मेट्रिकुलेशन के जो हुए थे 5 to 15, उसके अंदर मैं सुपरवाइज़र था। तो कोई 16-17 दिन वहाँ पर नौशेरो फिरोज था। उसके बाद ये कि फिर अब आकर जो है हम अपने जो कैंप है हमारा फिटनेस कैंप, उसकी तैयारी कर रहे हैं। इंशाल्लाह 15 तारीख से वो लगाएंगे। और शुरू में ये कि आपको पता है फिर मुहर्रम आ गया, फिर बकरीद भी थी छुट्टियों के अंदर। तो बस यही एक्टिविटीज़ चलती रही हैं। अभी आने वाला अब ये कि दोबारा से कॉलेजेस जो है वो रीओपन होंगे, तो फिर उसके लिए थोड़ा सा प्रिपरेशन करेंगे। वो इतना ख़ास नहीं था, बस ये IB वाली एक असाइनमेंट थी और जो हमारा कोचिंग कैंप है वो है, फिर बकरीद और मुहर्रम उल हराम, ये मकसद ये रूटीन रही। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सर, उसके अलावा अपना कोई प्लान नहीं होता कि थोड़ा टाइम मिले तो हम खुद को टाइम दें या कहीं घूमने जाएं, इस तरह का कोई स्केड्यूल नहीं सेट होता? देखें, उसके लिए सबसे पहले तो आपके पास टाइम होना चाहिए। फिर जो बच्चे हैं उनकी इंगेजमेंट, कोई किसी ने ट्यूशन जाना है, किसी का कुछ हो रहा है, किसी को असाइनमेंट जमा करानी है, किसी का एडमिशन का है, किसी की कोचिंग क्लासेस है, तो कहीं ना कहीं किसी ना किसी की वजह से जो है वो रह जाते हैं। हालांकि दिल तो बहुत करता है कि जो फैमिली के साथ आउटिंग पर जाएँ। अब ये कि वो सारे जो वो कोई यूनिवर्सिटी जाता है बेटा, 2 बेटे यूनिवर्सिटी जाते हैं, फिर जो वो 2 जो वो स्कूल जाते हैं, बेटी स्कूल जाती, तो वो उनकी भी जो है वो काफ़ी जो वो एंगेजमेंट है मतलब पढ़ाई के हवाले से। जी जी, मैं चाहता हूँ कि वो अभी जो उनका जो स्टेज चल रहा है, जो मकसद उनको प्रॉपर टाइम देना चाहिए। प्रॉपर टाइम देना चाहिए। हम तो ये कि घूमते फिरते ही रहते हैं कहीं ना कहीं, कभी ना कभी कोई नेशनल गेम में चले गए या इधर चले गए या उधर चले गए। बाकी ये कि आउटिंग फैमिली के साथ होती है तो वो सबसे बेस्ट होती है। आप सही नो डाउट नो डाउट। अच्छा, मोरो और नौशेरो का कैसा रहा एक्सपीरियंस, मौसम कैसा था? नहीं, शुरू में जब मैं वहाँ पे मकसद उतरा हूँ गाड़ी से, तो बड़ी गर्मी थी, बहुत शदीद गर्मी थी और मैं घबरा गया कि मैंने कहा इतनी गर्मी होती है यहाँ, मैंने देखी नहीं थी। बहरहाल ये कि उसके बाद फिर जब बारिशें वगैरह हुई तो बड़ा अच्छा मौसम हो गया था। वहाँ पे अल-अमीन होटल थी, उसमें हमारी रिहाइश थी। मोरो भी गए हम लोग, फर्स्ट टाइम गया था मैं मोरो, मैंने कभी देखा नहीं था। तो मोरो का बाज़ार और जो है वो नौशेरो फिरोज़ का बाज़ार, ये भी हमने देखा। तो काफ़ी जो है वो पहले से जो है वो डेवलप हुए हैं ये इलाके। और मज़ीद जो हमारा नेशनल हाईवे है उसके ऊपर काम चल रहा था। तो वो मैं ये देखता हूँ कि पूरे साल कहीं ना कहीं किसी न किसी टुकड़े में जो काम चल रहा होता है, तो ये नहीं होना चाहिए। अब शायद जो वो मोटरवे वगैरह बन जाएगा, उसके लिए भी बजट में जो वो कुछ अमाउंट रखा है पाकिस्तान गवर्नमेंट ने, तो उससे जो है काफ़ी जो है वो इस रोड के ऊपर जो ट्रैफिक का जो एक हुजूम होता है वो कम हो जाएगा, रश कम होगा और फिर जो वो डाइवर्ट हो जाएंगी दोनों मोटरवे पर और नेशनल हाईवे पर। तो अच्छा कदीम शहर है मोरो भी और नौशेरो फिरोज भी जो है, दोनों बड़े अच्छे लगे मुझे। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा नाज़रीन, हूअं बि असां जेकॾहिं सिंध में ॾिसूं था ज़िले तोड़े डिवीज़न लेवल ते असां जेकॾहिं मक़ामी गेमनि खे या ओवरऑल गेम्स खे ॾिसूं था त इन्हनि जेके बि नौजवान अचनि था, जेके बि यूथ मेंबर्स अचनि था, वॾा तोड़े नंढा, उन्हनि खे जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। छा चवणु चाहींदो इन सां? हाँ बिल्कुल, देखें हमारे यहाँ कराची और हैदराबाद के अलावा मुझे तो कोई ऐसा कोई डिस्ट्रिक्ट या डिवीज़न नज़र नहीं आता है जिससे कोई बहुत ज़्यादा जो है वो स्पोर्ट्स की एक्टिविटीज़ वगैरह नज़र आती हैं। अच्छा, उसकी वजूहत क्या हैं, कॉजेज़ क्या हैं? सबसे पहले तो आपके पास फैसिलिटीज़ नहीं है, जो बेसिक नीड है, ग्राउंड होना चाहिए। अब पब्लिक स्कूल की आप मिसाल ले लें कि पब्लिक स्कूल में जो है वो तकरीबन करोड़ों रुपए लगाकर उन्होंने स्क्वाश का कोर्ट
एथलेटिक का ट्रैक और फुटबॉल, हॉकी हाँ जी। और दीगर खेलों का बना है, पर वहाँ पे आम लोगों की रसाई नहीं है। वैसे आम कोई जो प्लेयर है जो हैदराबाद को रिप्रेजेंट करता है या सिंध को रिप्रेजेंट करता है, वो जाकर वहाँ पर खेल नहीं सकता। तो मैं इस हवाले से जो वो कमिश्नर हैदराबाद उनकी एक BOG बनी हुई है, उनसे भी गुजारिश करूँगा, और जो मिनिस्टर स्पोर्ट्स हैं मोहम्मद बख्श मेहर साहब, कि भाई आप जो वो कम से कम जो प्लेयर्स हैं जो हैदराबाद डिवीज़न को रिप्रेजेंट करते हैं या सिंध को करते हैं या पाकिस्तान को करते हैं, उनके लिए तो कोई ऐसा मैकेनिज्म बनाएं कि वो वहाँ पर जाकर ट्रेनिंग कर सकें। बिल्कुल। फिर आपको अरशद नदीम और ये जो शजर अब्बास और ये दीगर जो प्लेयर हैं स्क्वाश के अंदर, जो हमारे जो जहांगीर खान, जानशेर खान हुआ करते थे, ऐसे प्लेयर्स नजर आएंगे। बिल्कुल। जब आपको प्लेटफॉर्म ही नहीं मिलेगा, ग्राउंड ही नहीं है, तो आप कहाँ कोई हवा के अंदर तो खेलने से रहे, ठीक है ना। तो हमारे यहाँ जो सिंध में मैंने जो आपने बात की है, सहूलतों का बहुत ज़्यादा फुकदान है। फिर प्रॉपर कोचिंग कि उनके लिए कोचेज़ भी प्रॉपर होने चाहिए, हर डिस्ट्रिक्ट में कोचेज़ हों, या स्पोर्ट्स ऑफिसर तो अभी लग गए, कोचेज़ होने चाहिए, ताकि वो जो है वो इनको जो है बेसिक जो है वो बेसिक स्किल पर काम कराएं, उनको बायोमैकेनिक्स सिखाएं, उनको टेक्निक है, टैक्टिस है, इस पर वर्कआउट करें, और उनको दीगर चीज़ें भी बताएं कि भाई आपने जो है वो इंटरनेशनली जाकर आपने जो अगर अच्छे लेवल पर आप चले जाते हैं तो आपने क्या परफॉर्म करना है और किस तरीके से रहना है, और कौन सी चीज़ खानी है, कौन सी नहीं खानी है, ठीक है ना, क्योंकि बैंडेड ड्रग में भी आ जाती हैं मुख्तलिफ चीज़ें। तो ये सारी चीज़ें जो कोचेज ही सिखाता है, कोचेज हैं, मेंटोर हैं, ये है। फिर उसके अलावा स्पोर्ट्स गेयर्स आप देख लें, वो कितने महंगे हैं। क्रिकेट का एक एक बैट जो है 2-2 ढाई लाख रुपए का है, ठीक है। हॉकी की स्टिक देख लें आप, हॉकी के जो गोलकीपर का जो सामान है तो 7 से 8 लाख रुपए का आता है, अच्छा, ठीक है ना। उसके पैड्स होते हैं, हेलमेट होता है, ये चीज़ें। तो ये एक आम बच्चा या गरीब बच्चा कहाँ से खरीद कर सकता, कहाँ से? तो उसके लिए जो कोई ऐसा मैकेनिज्म बनाए कि जो टैलेंटेड बच्चे हैं पूरे सिंध में, स्पोर्ट्स डिपार्टमेंट उनको जो वो सामान वगैरह जो है वो गिफ्ट करें, और उनके पास कोई कमी नहीं है, स्पोर्ट्स डिपार्टमेंट कर सकता है बिल्कुल, कि जो वो अच्छे बच्चे हैं या अंदरूनी सिंध के बच्चे हैं। अब आप देखें ना कि स्पोर्ट्स की अगर एक्टिविटी होती है तो आप नाम कहाँ का सुनते हैं, कराची और हैदराबाद। उसके अलावा कभी आपने सखर का नहीं सुना हुआ, जैकबाबाद का नहीं सुना हुआ, शिकारपुर का, दादू में भी फिर भी एक क्रिकेट एक होती है, उसके अलावा कोई इतना खेल नहीं होते, ठीक है ना। तो आप किसी और सिटी का नाम ही नहीं सुनते। ऐसा नहीं है कि वहाँ टैलेंट नहीं है, भरपूर टैलेंट है, ठीक है, पर क्या है कि उनको मौके देना, प्लेटफॉर्म मुहैया करना और उनके लिए जो फैसिलिटीज़ प्रोवाइड करना, ये सबसे अहम चीज़। ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे, तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। फैसिलिटीज़ जेकॾहिं हुजनि त पोइ टैलेंट आसानी सां जेको आहे न उहो ज़ाहिर थी सघे थो। जी डॉक्टर राज शहाणी साहब, सर कहिड़ा किताब पढ़णु पसंदि कंदा आहियो? फारिग टाइम मिलंदो आहे या न बि मिलंदो आहे त पंहिंजे लाइ केतिरो टाइम कढंदा आहियो? मूंखे नॉवल वणंदा आहिनि, ऑटोबायोग्राफी जेके असीं आत्मकथाऊं चऊं था, उहे मूंखे वणंदा आहिनि। ॾाढो सच आहे, मां माना लेखक पंहिंजी हिकिड़ी वार्ता पूरी ज़िंदगीअ जी कंदो आहे ऐं उनखे पढ़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं उन में एक्सपीरियंस हूंदा आहिनि, हिकु माण्हू त लर्न कंदो आहे, सिखंदो आहे। मूंखे यादि आहे मां मैक्सिम गोरकीअ जी आत्म कहाणी जा 3 जुल्द पढ़िया, ॾाढो हिकिड़ो शानदार क़िस्म जा किताब हुया। मुंहिंजा दर्सगाह ऐं मुंहिंजो नंढपण, त मूंखे नावल ऐं आत्म कहाणी, शाइरी त आहे वणंदी आहे, पर नावल ऐं ऑटोबायोग्राफीज़ मां सही ज़बरदस्त। अच्छा, पसंदि जा लेखक जेकॾहिं तव्हां खां पुछा वञनि त कहिड़ा पसंदि जा लेखक आहिनि सिंध जे कंटेक्स्ट में? जो था ओवरऑल ॿुधायां मां तव्हांखे, मैक्सिम गोरकी खे पढ़ियो आहे, करामाज़ ऑफ बहार हिकिड़ा राइटर हुया, उनजा नावल्स ॾाढा मूंखे वणंदा आहिनि। सिंध में वरी सिराजुल हक़ मेमण जो पढ़ाॾो या या गुलाम नबी मुग़ल साहिब जिन उनजो तारिक आलम अबड़ो, छा ई ॻाल्हि कजे, इहे राइटर्स आहिनि तमामु बहितरीनु। अच्छा, जेकॾहिं शाइरनि जी ॻाल्हि कजे थी त घणो कहिड़े शाइर खे पढ़ियो आहे, कहिड़ो पसंदि जो शाइर आहे? शाह लतीफ़ गुज़ारे, उनखे उनजो रिसालो हूंदो आहे, उहो गॾु उनखे पढ़ंदा आहियूं। ऐं ॿिया खोड़ सारा शाइर आहिनि, उस्ताद बुखारी आहे, शेख अयाज़ आहे, हा शेख अयाज़, उस्ताद बुखारी, वॾा शाइर आहिनि, वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे। इब्राहिम मुंशी आहे, पंहिंजो नियाज़ हुमायूनी साहब आहे, इन क़िस्म जा शाइर ॾाढा तमामु बहितरीनु। अवां वारो जेको पासो आहे या उन साइड जा जेके जोही ऐं काछे जा जेके शाइर आहिनि, उन्हनि सां मेल मुलाक़ातूं कीअं रहियूं, उन्हनि सां वक़्तु कीअं गुज़रियो? ॾाढो सुठो, जेसि ताईं उते हुयासीं, हाणे त वञणु थींदो आहे, महिमान वांगुरु घर वेंदा आहियूं, ॿ ॾींहं रही करे मोटी ईंदा आहियूं, मुलाक़ातूं घटिजी वियूं आहिनि,
बाक़ी हिकिड़ो वॾो सरगर्म टाइम असांजो रहियो 90 खां वठी मुंहिंजे ख़्याल में 95 खां वठी 2000 ताईं 4-5 साल रेगुलरली उते मुंहिंजो सम्झो ॿियो घरु हूंदो हो ॻोठ खां पोइ जोई शहर, पोइ उन में सभु जेके मां तव्हां खां सवेर नाला ॿुधाया, अज़ीज़ किंगरानी साहब, अहमद ख़ान मदोश, जानी साक मला, नकाद थई, साईं बख्शरिंद, सागर कोरी, अब्दुल हमीद आस बबर, इहो हिकिड़ो वॾी इंस्पायरेशन मिलंदी हुई न, वॾो असांखे डेवलप करण में उन्हनि कचहरियुनि जो, उन्हनि जे हौसले जो, छो त ॾिसो हिकिड़ो शाइर लेखक तबिको हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो नज़रियाती तबिको आहे, हिकिड़ो महरूम तबिको बि आहे, पोइ सभु जन गॾिजंदा आहियूं पाण में थोरो ॾढ थी पवंदो आहे, माण्हू हौसलो थी पवंदो आहे, पोइ उन हौसले वरी असां में अॻियां वरी वॾो हिकिड़ो जज़्बो पैदा कयो, पोइ ज़िंदगीअ जो झंगू जेको आहे सो बहितरीन जी बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। सर काछे खे तव्हां कीअं ॾिठो आहे? काछो जेकॾहिं थोरो काछे जे लाइ ॻाल्हाईंदव त मां चाहींदमि त तव्हां बिल्कुलु ॻाल्हायो। काछो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त एरिया आहे, हिते तव्हांखे मां ॿुधायां त हिकिड़ो सेवण वटां जेको झांगारा बाज़ार नैंग हितां जो इलाइक़ो आहे, उनजो जेको ॾाखणो पासो आहे उहो कोहिस्तान में अचे थो, उतरे पासो काछो हितां स्टार्ट थो थिए, पोइ वेंदे नसीराबाद ताईं, इन खां अॻियां पंहिंजो कंबर शहदाद कोट जो कंदकोट जी जेका एरिया आहे यकी पट्टी आहे, ॾाढी ख़ूबसूरत पट्टी आहे, वॾी हिकिड़ी तारीख़ी पंहिंजो यको कीर्तर जबल आहे, हितां नूरियाबाद खां स्टार्ट थो थिए, पंहिंजो गोरख खां अॻियां कुते जी क़बर, पोइ वरी जेको आहे सो ॿुधायमि तव्हांखे कंबर शहदाद कोट जो एरिया, ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त आहे, पर अहिड़े दौर में बि जेको आहे न सो उन में नाहे उहा तरक़ियात न थी सघी आहे, ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि, माल मता ॾाढो आहे, ॾिसो उनजो वॾो रीज़न वॾो टाइम पीरियड गुज़रियो आहे, इन्हनि एरियाज़ जो असांजे कल्चर खे, सकाफ़त खे, ॿोलीअ खे अॻिते रिच करण में वॾो किरदारु आहे, वॾा किरदार उते तव्हांखे सुगड़ मिलंदा, वॾा शाइर मिलंदा, वॾा हिकिड़ा क्लासिकल किरदार उते मिलंदा, पर हाणे उहो सॼो तरक़ी न करण में यकीनन उतां जेके पॉलिटिकल जेके आहिनि उनजी विल ई कान्हे का, मां इहो चवंदुसि बिल्कुलु ओपन चवंदुसि त माना 10-15 सालनि खां हिकिड़ा माण्हू चूंडजनि था, उहो रोड बि तव्हां नथा ठाहे सघो, इन खां वधीक को शर्मिंदगी जो मक़ाम थी सघे थो छा? माना हिकिड़ो बजटूं अचनि अलाए किथे वञनि, सो सिहती सहूलियत न आहे, माना पूरी जेका एरिया मां तव्हांखे ॿुधाई आहे, पहुतल आहे, ही त गोरख ऐं मंछर खां पोइ हिते एरिया हिनजी तमामु वॾी सकाफ़ती सियाती अहमियत आहे हिनजी न वॾी, हाणे उनखे इंटरलिंक कजे, जेतिरो ॻाल्हाइजे टॉपिक ॾाढो वॾो आहे इहो, इन ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे, तमामु घणी विसागातियूं आहिनि, ऐं उतां जी जेका सरज़मीन आहे उन अदब खे तमामु कुझु घणो ॾिनो आहे, उतां जूं शख़्सियतूं उन्हनि अदब में घणो कॉन्ट्रीब्यूट कयो आहे, पर अॼु बि जेकॾहिं वेही ॿुधिजे थो, पाण खे ख़बर आहे, पाण ॾिसूं था त उते जेको आहे सो सिहत जूं बेसिक सहूलियतूं बि मौजूदु न आहिनि, त तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। तव्हां मंछर जी ॻाल्हि कई, मां चवंदुमि शॉर्टली तव्हां ॿुधाइजो मंछर खे तव्हां उन टाइम में कीअं ॾिठो? मंछर जो औज त असांखां अञा घणो अॻु हो, पर असांजी एतिरी एज न आहे, वॾा ॿुधाईंदा आहिनि त वॾो उते हिकिड़ो मतिलबु त हिकिड़ो देवमाला जी घणी चइजे, पखी पखण मलाहनि जा हिकिड़ा कम्यूनिटीज़, उन्हनि जी रहणी करणी, उहो मुंहिंजे ख़्याल में 90s खां पोइ हाणे त उहो हिकिड़ो सम्झो त खारे पाणी जी बिल्कुलु हींअर त बिल्कुलु हालत ख़राबु आहे, उन मंछर जी कंदीअ ते जेका तहज़ीब हुई तबाह थी वई, जी बिल्कुलु इन्हनि खे रिस्टोर करण वॾो टॉपिक आहे, इन ते बि जेतिरो ॻाल्हाइजे त कंहिं मौक़े ते ॻाल्हाईंदासीं, बिल्कुलु ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, वक़्त जूं घड़ियूं हिन वक़्तु वधीक इजाज़त कोन पियूं ॾियनि, सो सुबुह मेहरान में अची करे सर तव्हांखे कीअं लॻो ज़रूरु मां पुछणु चाहींदमि, ऐं तव्हांजो मैसेज तमामु व्यूअर्स ताईं। ज़बरदस्त, मां त हिते कमु बि करे वियो आहियां, फस्ट टाइम कंहिं प्रोग्राम में ॻाल्हायां पियो थो, मैसेज नौजवान जे लाइ आहे, छो त उहे ई अॻिते हली हिन समाज जो, हिन वतन जूं वागूं संभालींदा, उहो मां तव्हांखे सवेर जेको ज़िक्र कयो त हिकिड़ी मायूसीअ जे हिकिड़े रस्ते ते हलिया आहिनि, हाणे उहो महिरबानी करे पाण खे रीचेक कनि, रिविज़िट कनि, पाण खे ॿीहर ॾिसनि, जेको बि असांजो नौजवान आहे सिंध जो सॼो रस्ता खुलिया पिया आहिनि, कामयाबी तव्हांखे मिलंदी, कोशिशि तव्हांखे मुस्तक़िल बुनियादनि ते करणी आहे, 5 जॻहियुनि ते तव्हांखे रिजेक्ट थींदो, 5 जॻहियुनि ते 6 जॻहियुनि ते तव्हांखे मायूसी थींदी, यकीनन तव्हांखे जेको आहे सो किथे न किथे कामयाबी मिलंदी, असां हुनजा मिसाल आहियूं,
सो तंहिंजे करे उहो नौजवान तबिको जेको आहे सो उहो अॻियां अचे। ॿियो मां जेका शुरू में ॻाल्हि कई त कैरेक्टर बिल्डिंग वारो जेको सिस्टम रुकिजी वियो आहे, जेके बि असांजा दोस्त आहिनि, महिरबान आहिनि, जेको इन मद में कमु करे सघनि था, उहो उनखे ॿीहर तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज। थैंक यू सो मच, तव्हां टाइम ॾिनो, तव्हांजे हुजण सां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम असां पंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचाए सघियासीं ऐं तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं बि ॾींदासीं जंहिं उहिदे ते तव्हां फ़ाइज़ थिया आहियो। ऐं इहा ई दुआ रहंदी त तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियो। होपफुली त असां जेको आहे सो तमामु घणी बहितरियूं ॾिसंदासीं, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डिपार्टमेंट में तमामु सुठो कमु थींदे पाण ॾिसंदासीं। एस एम नदीम साहब, क्या मैसेज होगा आपका? मैं विश करना चाहूँगा हमारे कराची के दोस्त हैं निज़ाम भाई, उनके हवाले से कि वो मुस्लिम खतरी लीग हो रही है, वहाँ पे 7 टीमें हैं। 8 जुलाई जो उसकी ओपनिंग थी, उसमें हर टीम के अंदर 3-3 पाकिस्तानी इंटरनेशनल प्लेयर खेल रहे हैं। तो मेरी बड़ी जो वो ख्वाहिश थी कि मैं भी जाऊँ, लेकिन मैं जा नहीं सका उनकी ओपनिंग में। लेकिन ये कि मेरी जो उनके लिए बेस्ट विशेज़ है कि उनका टूर्नामेंट अच्छा हो। और देखिए ऐसे ही लोग छोटे छोटे एरियाज़ में छोटी छोटी एक्टिविटी करवाते हैं, तो इससे जो है मुझे एक हेल्दी इन्वायरमेंट क्रिएट होता है। तो निज़ाम भाई और उनकी पूरी टीम, सादिक साहब हैं वो सेक्रेटरी हैं टूर्नामेंट के, तो ऐसी मेमन लोग जो है वो भी लीग करवाते हैं। तो ये खतरी लीग हो रही है असगर अली शाह स्टेडियम में फ्लड लाइट में। तो मेरी वो कहते हैं ना कि नेक ख्वाहिशात हैं उनके। जी, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जा शुक्रगुज़ार आहियूं, तव्हां आयो, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं प्रोग्राम असांजो तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। नाज़रीन, पूरे प्रोग्राम सां सहकार मौजूदु रहियो। सोना यूरिया जो सोना सां ई आहे कामयाबी इनामी स्कीम। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंक कोन्ड, सोना यूरिया नीम कोन्ड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो। बोरीअ में मौजूदु कार्ड स्क्रेच करियो। इज़ाफ़ी पैदावार सां गॾोगॾु तव्हां खटे सघो था ट्रैक्टर्स, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं उन सां गॾोगॾु शानदार केतिरा ई क़ीमती इनामात। मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे बि इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो। पंहिंजी दुआउनि में रखंदो भरपूर यादि। अल्लाह निगहबान।